बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अवल अल्लाहु अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सौ सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन उम्मीद करियां थी त बिल्कुलु तव्हां ठीकु हूंदव ख़ुशि हुजो आबाद हुजो पंहिंजनि प्यारनि सां हुजो ऐं नओं ॾींहुं नओं आगाज़ सुबुह महिराण में तव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था नओं हफ़्तो सूमर जो ॾिहाड़ो ऐं उमेद करियूं था त पोयां ॿ ॾींहं तव्हां रेस्ट कयो हूंदो ऐं सुठे तरीक़े सां वरी माइंड सेट करे पंहिंजे कमनि कारनि जी तरफ़ अॻियां वधिया हूंदव ऐं जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो असां मुखातिब आहियां ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि अज़मतुल्ला कुंभर जो पंहिंजो उमेद त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा ऐं गुज़िरियल हफ़्तो तव्हांजो ख़ैर सां गुज़रियो हूंदो ऐं हिन हफ़्ते जे लाइ बि इहे ई दुआऊं आहिनि त तव्हांजो ख़ैर ख़ैरियत सां गुज़रे ऐं हिन हफ़्ते महिरबानी करे पंहिंजो थोरो ख़्यालु कजो अॼु खां गर्मी पंहिंजो ज़ोर ॾेखारींदे सिजु आबो ताब सां रोज़ु निकिरंदो ऐं ॿुधायो पियो वञे त 40 डिग्री सेंटीग्रेड खां मथे गर्मी पद पइजी सघे थो ऐं हिन हफ़्ते चवनि पिया त जेतिरी वधीक गर्मी थींदी गॾोगॾु बीमारियूं बि वधंदियूं ख़ासि करे चमड़े जूं बीमारियूं ऐं पेट जूं बीमारियूं सो सभिनी नाज़रीन खे इहा ई गुज़ारिश आहे त पंहिंजो ख़्यालु कयो ऐं पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखो वधीक गैर ज़रूरी तौरु जेको ॿाहिरि निकिरणु आहे ख़ासि करे मंझंदि जे टाइम ते ॿाहिरि न निकिरो ऐं छांव वारी जायुनि ते रहो वणनि जे हेठां बीहो जेकॾहिं तव्हां केॾांहुं ट्रेवलिंग कयो था या किथे तव्हांखे इंतज़ारु करिणो पवे थो ऐं थधे पाणीअ जो वधीक थधो न पर पाणीअ जो चवनि था त वधीक इस्तेमालु कयो जी जी बिल्कुलु असां तव्हां ठीकु चई रहिया आहियो ॿ चारि शयूं मुंहिंजे ज़हन में हुयूं मूं चयो अॼु मां पंहिंजे नाज़रीन सां ज़रूरु डिस्कस कंदमि यकीनन सुबुह जे वक़्तु जॾहिं असां हिते मौजूदु हूंदा आहियूं त पूरी प्रिपरेशन सां मौजूदु हूंदा आहियूं ऐं कुझु टॉपिक्स हूंदा आहिनि जेके असांजे ज़हन में हली रहिया हूंदा आहिनि ऐं असां पंहिंजी ॼाण मुताबिक़ अव्हां सां उहा ॼाण वंडे रहिया हूंदा आहियूं सुठो लॻंदो आहे प्रोग्राम लाइव हलंदो आहे तव्हां बि जॾहिं शामिलु थींदा आहियो ऐं ॻाल्हि जेका मौज़ू हली रहियो हूंदो आहे उन मुताबिक़ कंदा आहियो तमामु सुठो लॻंदो आहे अच्छा 3 लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जंहिं मां सम्झां थी त हक़ीक़ी वजूद इंसान जो इंसान खां खसे वरितो आहे उहे 3 लफ़्ज़ कहिड़ा आहिनि माण्हू छा चवंदा इहे 3 लफ़्ज़ ॾाढा मूंखे हाणे अजीब लॻण लॻा आहिनि इहे तव्हां टैग लाइन्स ॾिठियूं हूंदियूं इन मुताबिक़ तव्हां डिफरेंट डिस्कशन्स ॿुधियूं हूंदियूं ऐं हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो जेको पर्सपेक्टिव आहे हर कंहिंजो पंहिंजी जेका सोच ऐं पंहिंजी सम्झ मुताबिक़ उन्हनि जी जेका ॻाल्हि ॿोल हूंदी तव्हांजे अॻियां ज़रूरु आई हूंदी छो अॻियां आई हूंदी पाण सभु मोबाइल यूज़ कयूं था डिफरेंट पंहिंजा सोशल अकाउंट्स आहिनि ऐं हर को पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार ॾाढो सुठे तरीक़े सां करे सघंदो आहे मां सम्झां थी त असां जॾहिं सोचींदा आहियूं अज़मत त माण्हू छा चवंदा उन माण्हू जे लाइ असां न चवंदा आहियूं जेको अमेरिका में वेठो आहे जेको लंडन में वेठो आहे जेको कैनेडा में वेठो आहे जेको स्विट्ज़रलैंड में वेठो आहे उन माण्हू जे लाइ असां कॾहिं कोन सोचंदा आहियूं जेको लाहौर में वेठो आहे जेको असां खां दूरि आहे जंहिंजी असां सां वाबस्तगी कोन आहे पोइ उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके छा सोचींदा उहे माण्हू मां सम्झां थी 40 खां 50 50 खां 60 या 200 जे इर्द गिर्द हूंदा आहिनि जिन जे लाइ असां सोचींदा आहियूं त इहे भला असांजे लाइ हाणे छा चवंदा ऐं उन्हनि जो इम्पैक्ट असांजी ज़िंदगी ते छा थो पवे या असांजो जेको कमकार आहे उन्हनि जो इम्पैक्ट उन्हनि माण्हुनि जी ज़िंदगी ते छा थो पवे ज़ीरो निलबर अनिल कुझु बि न हूंदो आहे पर उन सां ज़िंदगी में हक़ीक़ी जेको इंसान जो वजूदु आहे उहो ज़रूरु दूरि थींदो आहे उहो ज़रूरु परे थींदो आहे काफ़ी सारियूं मां अहिड़ियूं नियाणियूं ॾिसंदी आहियां मुंहिंजो डिफरेंट ग्रुप सां ॾाढो सुठी मुंहिंजी वाबस्तगी हूंदी आहे मां डिफरेंट ट्रेनिंग्स में वेंदी आहियां ऐं ख़ुदि ट्रेनिंग्स ॾींदी आहियां ऐं स्पेशली यंगस्टर सां मुंहिंजो ख़ुदि एज ग्रुप सां मुंहिंजो ॾाढी सुठी वाबस्तगी रहंदी आहे मां ॾिसंदी आहियां त असां पंहिंजी चूज़ जेका फील्ड कंदा आहियूं उनमें कोन वेंदा आहियूं सिर्फ़ु इहो सोचे करे त असांजा पेरेंट्स इहो सोचंदा आहिनि त माण्हू छा चवंदा तव्हां जेका फील्ड चूज़ कयो था उनमें तव्हांखे सुठी का नौकिरी कोन मिलंदी ऐं माण्हू उहे ई हूंदा आहिनि जेके असांजा वेझड़ा हूंदा आहिनि अच्छा उहे वरी ख़बर अथव मज़े जी ॻाल्हि इहा आहे त उहे वरी उन खोल में गुम हूंदा आहिनि त माण्हू छा चवंदा उहे वरी असां हूंदा आहियूं इहा ॾाढी अजीब ॻाल्हि आहे मां सम्झां थी हिन दौर में असांखे इन फ्रेज़ खां निकिरणु खपे इन सोच खां निकिरणु खपे ऐं करणु उहो खपे जेको अव्हां ख़ुदि चाहियो था ऐं चवनि था साइकोलॉजिकल टर्म आहे नर्गिस तव्हां उनखे सिंधी में ई चई सघो था त उहा बीमारी जंहिंमें तव्हां उहो सोचियो था त माण्हू ॿिया छा चवंदा इहा तव्हांजी वॾो खोल हिकिड़ो बणिजी वञे थो जंहिंमें तव्हां या त अहसासी कमतरी में अची था वञो या अहसासी बरतरी में अची था वञो अच्छा इहे ॿई बीमारियूं आहिनि साइकोलॉजी चए थी त इहे ॿई बीमारियूं आहिनि जिन मां निकिरणु ॾाढो ज़रूरी आहे मुतमइन रहण जे लाइ ऐं ॿियो मसइलो इहो हूंदो आहे त असां मुतमइन न रही सघंदा आहियूं अच्छा मूं कपिड़ा सुठा पाता आहिनि कंहिं माण्हू चई छॾियो त कपिड़ा तो कहिड़ा पाता आहिनि भले उहे केतिरा बि सुठा हुजनि या ज़हनी बीमारी बणिजे बाबा मां सुठी नथी लॻां माण्हू छा चवंदा त इन खोल मां निकिरण जे लाइ तमामु बहितर ऐं सिंपल सोल्यूशन इहो आहे त तव्हां पंहिंजी ज़ात सां जेतिरो मुतमइन थियो था त उन ट्रैक खे पकड़ियो ऐं इन ट्रैक खे जॾहिं तव्हां पकड़ींदव त यकीननि तव्हां ज़िंदगी में कामयाबी वारे रस्ते ते ज़रूरु हलणु शुरू कंदव ऐं एज़ पर असांजे प्रोग्राम जे पैटर्न जे तहत असां
जेके लीडिंग न्यूज़ आहिनि उहे असांजे तमामु नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त छा लीडिंग न्यूज़ आहिनि। कणक जा मसइला, अदालतुनि जा मसइला, मुल्क जा खोड़ सारा मसइला, हर माण्हूअ जो हिकिड़ो पंहिंजो मसइलो, उन मसइले में हिकिड़ो नओं मसइलो। बिल्कुलु बिल्कुलु, थैंक यू ताहिरा। ऐं हिन मुल्क में बिल्कुलु हर माण्हू ई मसइलो आहे ऐं कीअं आहे अयाज़ गुल जी शाइरी त हर शख़्स कहाणी या दुख जी न पुॼाणी आहे। सो सुबुह खां वठी मूं हुन कणक स्कैंडल खे सम्झण जी कोशिशि पई कयमि ऐं जेके फैक्ट्स एंड फाइंडिंग्स रिपोर्ट आहिनि ताहिरा, जेके बि दोस्त अॼु अख़बारूं पढ़ंदा ऐं उन में सभिनी में लिखियलु आहे, छाकाणि जो कणक स्कैंडल जी जेका जांच रिपोर्ट आहे उहा कुझु ई देरि में पेश थियण वारी आहे। तमामु मतिलबु त हिकिड़े वेश्याणे तरीक़े सां ऐं ज़ालमाने तरीक़े सां हिन मुल्क जे अवाम खे लुटियो वियो आहे ऐं हारियुनि जो जेको आहे उहो मुआशी क़तल कयो वियो आहे। कणक स्कैंडल में ईअं आहे त हिन मुल्क में एतिरी पंहिंजी कणक मौजूदु हुई ऐं हर ही मुल्क सभिनी खे ख़बर आहे त कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। हाणे इन सूरत हाल में पंहिंजी कणक मौजूदु हुजण जे बावजूदि अगस्त गुज़िरियल साल अगस्त 2023 खां मार्च 2024 ताईं 330 अरब रुपयनि जी उहा कणक ॿाहिरां ख़रीद कई थी वञे। 330 अरब रुपयनि जी 13 लख मैट्रिक टन इहा कणक आई आहे, जेका कणक ज़रे बराबरि बि कमु न आई ऐं उन कणक में रुॻो जीत हुआ। इहा आहे कणक स्कैंडल जी मुख्य रिपोर्ट। ऐं गॾोगॾु इहो ॿुधायो वियो त सिर्फ़ु मार्च जे महीने में 57 अरब रुपयनि जी कणक आई, जेका 57 अरब रुपया 19 करोड़ रुपयनि जी इहा जेका कणक आई आहे उहा बि कंहिं न कम जी हुई। तोड़े जो हिन मुल्क में कणक जा वॾा ज़ख़ीरा मौजूदु हुआ ऐं इन स्कैंडल जी समूरी जेका जांच आहे उहा मुकमल थी चुकी आहे। कल्ह हिन में एडिशन इहो थियो आहे त वज़ीर आज़म जेको मौजूदा वज़ीर आज़म आहे शहबाज शरीफ़, उन जो नालो बि हिन जांच रिपोर्ट में आयो आहे त उन जी मौजूदगी में बि उन जी मंज़ूरी सां कणक इहा ख़रीद कई वई। हूअं त सॼो मामिलो निगरान सेटअप ते हुयो, जंहिंमें अॻूणी नाणे वारी वज़ीर जेका आहे शमशाद अख़्तर, उहा मोहतरमा त जांच कमेटी में पेश ई न थी आहे। कल्ह ताईं बि उनखे जेको आहे उन्हनि कॉल्स कयूं पिए, नोटिस मोकिलिया पिए, पर उहा न आई आहे ऐं हाणे कुझु देरि में जेका आहे उहा रिपोर्ट पेश कई वेंदी ऐं असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त हिन रिपोर्ट में वधीक छा आहे। पर थुले लेखे जेके कणक स्कैंडल जी जेके रिपोर्ट्स में जेके इंकशाफ़ थिया आहिनि उहे इहे आहिनि ऐं ॿुधायो पियो वञे त 400 अरब रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हीअ जेके हिन मुल्क जा जेके हारी आहिनि, आबादगार आहिनि ऐं 6 करोड़ हारियुनि खे मुआशी क़तल में मोकिलियो वियो आहे, सम्झो हुनजो क़तल कयो आहे, उनखे ज़बह कयो वियो आहे ऐं इन सॼे मामले जे ख़िलाफ़ु जेको आहे सॼे मुल्क जा आबादगार, सॼे मुल्क जा हारी, उहे 10 मई ते सॼे मुल्क में एहतजाज कंदा ऐं जेको आहे मुख्य जेको एहतजाजी जलसो हूंदो या उहा तक़रीब हूंदी उहा मुल्तान में हूंदी ऐं ख़ालिद खोखर अॻवान आहे जंहिं इहो सॼो ऐलान कयो आहे ऐं 2.5 लख जी ज़रूरत हुई। ॿुधायो पियो वञे त जेकॾहिं वधीक जेकॾहिं ज़रूरत बि हुई, नाले मात्र जेका ज़रूरत हुई उहा 2.5 लख टन हुई, पर हिननि 35 लख टन उहा कणक घुराई ऐं मतिलबु तमामु घणी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। एतिरो मतिलबु तव्हां पंहिंजे ई माण्हुनि जो एॾो मुआशी क़तल कयो, उन्हनि खे तव्हां हिकिड़े पासे छॾे ॾियो ऐं अॼु बि जेकॾहिं पाण हींअर बि थोरी देरि में पाण वटि ख़बरूं अचणु शुरू थी वेंदियूं त पूरो महीनो थियो आहे त संजय आबादगारनि खे बारदाणो नथो मिले, उन्हनि खां कणक ख़रीद नथी कई वञे। सो उहो ई सबबु आहे त पोइ वापारी उन्हनि खां आबादगारनि खां कणक 1800 रुपया मण, 2000 रुपया मण में ख़रीद करे रहिया आहिनि। तोड़े जो हुकूमत जो अघु 4000 रुपया आहे ऐं बारदाणो न मिलण जे सबबु केतिरी मतिलबु त कणक इहो ज़ाया थी रही आहे, उन्हनि में गुदामनि में पियल आहे ऐं हाणे ॿुधायो पियो वञे त ईंदड़ हफ़्ते खां वरी बरसातुनि जो सिलसिलो शुरू थींदो त ज़ाहिर आहे उहा कणक ख़राबु थींदी। तमामु वरी ख़तरनाक सूरत हाल आहे, अफ़सोसनाक सूरत हाल आहे ऐं अॻूणो जेको वज़ीर आज़म आहे, निगरान वज़ीर आज़म, उहो बि उन ते बि ज़ाहिर आङुरियूं खॼियूं आहिनि। उहो चए थो त जेकॾहिं मूंखे बि जांच कमेटी घुरायो त आउं बि उन में पंहिंजो बयानु ॾियणु ईंदुसि ऐं अॼोकी जांच रिपोर्ट खां पोइ वरी इहो केस FPR में हलियो वेंदो या वरी ॿिया जेके असांजा खाता आहिनि उन्हनि ॾे हलियो वेंदो ऐं पोइ इहो ई रुॻो ईअं फाइलनि जी सूरत में हूंदो ऐं तारीख़ ते तारीख़ हूंदी, को बि इंसाफ़ न थी सघंदो। पाण वधीक हलंदासीं। हिन वक़्तु पाकिस्तान ऐं सऊदी अरब में जेको सरमाएकारी वारो जेको आहे पंहिंजो मुआहिदो आहे उहो थी चुको आहे ऐं सऊदी अरब जो जेको वफ़द आहे उहो पाकिस्तान पहुतल आहे ऐं हींअर जेका $10 अरब रुपयनि जी जेका उहा सीड़पकारी आहे उनजी इफ़्तिताही तक़रीब हली रही आहे। नाज़रीन ॾिसंदा हूंदा, हीअं थोरी देरि असां जंहिं महिल लाइव थियासीं मेहरान TV ते सूबे मेहरान में त ओॾीमहिल उहा तक़रीब हली पई, असां बि ॾेखारियोसीं ऐं इहो हली रहियो आहे। कल्ह पंहिंजो कराची में उहा जेकी ॿोली कॉन्फ्रेंस हुई, आलमी ॿोली कॉन्फ्रेंस, उहा पुॼाणी ते पहुती ऐं चयो वियो त ॿोली जा जेके हुते माहिर मौजूदु हुआ ऐं मेहताब अकबर आज़ी साहिबा, जामी चांडू साहिबा, इसाक़ समेजो ऐं ॿिया केतिरा ई जेके हुते ॿोलीअ जा माहिर मौजूदु हुआ, उन्हनि चयो त जेकॾहिं पाण सिंधी ॿोलीअ खे अहमियत न ॾिनीसीं त असां मिसारजी वेंदासीं। जज़्बाती नारनि खां वधीक हिन वक़्तु
जिदोजहद जी ज़रूरत आहे, अमली कम जी ज़रूरत आहे। बिल्कुलु। ऐं कल्ह नाज़रीन ॾिठो हूंदो त फेसबुक ते तव्हांखे हथियार नज़र ईंदा हूंदा ऐं पलांद जूं ॻाल्हियूं थींदे नज़र ईंदियूं हूंदियूं। सिंध में ज़ाहिर अमन जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु थी चुकी आहे ऐं थिए ईअं थो त कुझु ॾींहं पहिरीं बुकटिन जो सरदार जो पुटु मारिजी वञे थो, क़तलु कयो वञे थो, उनखे फुर करण जी कोशिशि कई वई त पोइ उनखे न बीहण ते गोलियूं हयूं वयूं ऐं जंहिंमें हू क़तलु थी वियो अब्दुर बुगटी। उन पंहिंजे पुट जे पलांद जे लाइ सरदार खान किलपर जेको बुगटी आहे उहो पंहिंजी बिरादरी जा हथियारबंद खणी उहो घोटकी ज़िले में पहुचे थो रामती कचे में ऐं ॿुधायो पियो वञे त पंजाब पुलिस बि आहे ऐं सिंध पुलिस बि हुन सां गॾु आहे ऐं पोइ उते हिकिड़ी मतिलबु त आहे त इहो ख़राबु सूरत हाल आहे, पर के माण्हू हुनखे सोशल मीडिया ते न त बहस हली रहियो आहे कल्ह खां वठी त जेकॾहिं ईअं कंदासीं त पोइ असां घरू वेर या खाना जंगी ॾांहुं वेंदासीं ऐं के वरी चवनि था त हाणे सरदारनि खे सरदार ई पुॼनि। सो इहो हिकिड़ो वॾो स्कैंडल थियो पूरे हफ़्ते खां वठी ऐं इहो इल्ज़ाम जेको क़तल जो इल्ज़ाम आयो इहो शर बिरादरी ते आयो। तंहिंखां पोइ शहरियार शहर पंहिंजी बिरादरी जा चङा वठी ऐं पंहिंजा मोज़िज़ वठी उते वियो बुकटिन वटि त इन क़तल में न मां मुलविस आहियां न मुंहिंजो घर मुलविस आहे ऐं हुन हथ ॿधी पंहिंजी जान छॾाई। तंहिंखां पोइ हुननि खां इहा मतिलबु त पक वरिती वई त जेकॾहिं असां पलान कंदासीं त तव्हां विच में न ईंदा। सो इन करे शहरियार शहर ॿिया जेके आहिनि उन्हनि पंहिंजी ख़ामोशी रखी आहे ऐं कल्ह राति खां वठी मतिलबु हीअ जेका राति गुज़री न आहे उन खां पहिरीं वारी राति खां वठी बुगटी बिरादरी उते पहुतल आहे। हिन वक़्तु ताईं ॿुधायो पियो वञे त केतिरा ई माण्हू जेके आहिनि उहे क़तल थिया आहिनि, अंग अखर ज़ाहिर न पिया कया वञनि छाकाणि हिकिड़ो तमामु वॾो क्लेश हली रहियो आहे उते ऐं फेसबुक ते ऐं सॼो हुन ते मामिलो सोशल मीडिया ते आयल आहे ऐं हर माण्हू हुन ते तबसरो करे पियो, को पॉज़िटिव पियो करे को नेगेटिव पियो करे, तमामु ख़राबु इम्पैक्ट। ऐं उन जे बावजूदि बि हीअ सॼी जेकॾहिं सूरत हाल हले पई ऐं मुख़्तलिफ़ हिननि ऑपरेशन जूं ॻाल्हियूं थियूं, गुज़िरियल हफ़्ते इजलास थिया, घरू वज़ीर ज़िया रंजार साहिब जी सदारत IG हेठि बजट जारी थिया, पर इन बावजूदि अञा ताईं का बि मतिलबु त अॻभराई न थी आहे। ऐं कल्ह ॾींहं ॾिठे जो पुलिस एहलकार जे पुटु ऐं उनजे भाउ खे अगवा कयो वञे थो सखर मां। इहो कल्ह बि केतिरा ई माण्हू अगवा थिया आहिनि ऐं करमपुर मां कश्मीर मां बि ख़बरूं आयूं, पर ॾींहं ॾिठे जो सखर शहर मां जेको आहे धाड़ियल पुलिस एहलकार जे पुटु ऐं उनखे भाउ खे अगवा करे वञनि था। पाण हलंदासीं कराची ऐं कराची में जेको आहे ॿुधायो पियो वञे त हिकु भेरो ॿीहर खीर जूं क़ीमतूं वधी वियूं आहिनि, 10 रुपया खीर जेको आहे उहो महांगो थी वियो आहे। कैल्शियम हिकिड़ी ताज़ी रिपोर्ट आई आहे उनमें इहो ॿुधायो वञे पियो त तव्हां जेतिरो कैल्शियम राति जे टाइम ते वठो पिया उहो तव्हांजी हेल्थ खे ॿीणो नुक़सानु ॾिए थो। बहितर आहे त कैल्शियम खीर वापराइण या असां वटि नट्स थी वेंदा आहिनि मोस्टली घरनि में इस्तेमालु थींदा आहिनि, उहे तव्हां ॾींहं जे टाइम ते वठो, उन सां बीमारी जो को बि ख़दशो न आहे। पर जेको राति जो तव्हां वठो था उन रिपोर्ट जे तहत इहो ॿुधायो वञे पियो, जेको डॉक्टर्स जो अमलो आहे उन्हनि इहो तत ॾिनो आहे, इहा समरी ॾिनी आहे त तव्हां उन सां बीमार थियो पिया। बिल्कुलु बिल्कुलु ताहिरा ऐं ॿुधायो पियो खीर 210 रुपया किलो थी वियो आहे। ऐं कल्ह हिकिड़ी रिपोर्ट आई साम्हूं जंहिंमें जेका सिंध जे इंसानी हक़नि जे हवाले सां हुई, जॾहिं पाण ॻाल्हि कयूं पिया कणिक स्कैंडल जी त केतिरो मुआशी क़तल थियो, उनखां पोइ पाण ॻाल्हि कयूं पिया बदमनी जी, ऐं हाणे इंसानी हक़नि जा जेके केस आहिनि, इंसानी हक़नि जा जेके मामला आहिनि उहे अंग अखर मां तव्हां सां शेयर कयां पियो। ऐं उहे अंग अखर उहे आहिनि जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अख़बारुनि में रिपोर्ट थिया आहिनि ऐं इन खां चोण या पंजोण ते अंग अखर उहे रिपोर्ट ई न आहिनि थींदा। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। सो 5 महीननि जे दौरान सिंध में इंसानी हक़नि जी लताड़ जे हवाले सां 1271 केस रिपोर्ट थिया। सभ खां वधीक जेके दाऊं थियूं, सभ खां वधीक जेके ज़्यादतियूं कयूं उहे असांजी सिंध पुलिस कयूं ऐं जंहिंजो कमु असांखे तहफ़ुज़ ॾियणु आहे, पर उन ई इन सिंध जे माण्हुनि खे निंदियो ऐं उनखे जेको आहे लताड़ियो, उन्हनि जे मथां ज़ुल्म कयो, उनजे मथां बर्बरीअत जा पहाड़ किराया। रिपोर्ट मुताबिक़ चयो थो वञे त सिंध में सिर्फ़ु 5 महीननि जे दौरान मतिलबु 4 महीना ई 5 महीनो हींअर शुरू थियो आहे, ज़्यादतीअ जा 43 केस थियनि था, आपघात जा 94, अगवा जा 157 ऐं क़तल जा 373 केस रिपोर्ट थियनि था। ऐं तमामु अफ़सोसनाक सूरत हाल आहे। उहे केस आहिनि जेके सिर्फ़ु रिपोर्ट थिया आहिनि, इन खां चोण या पंजोण ते इहे केस रिपोर्ट न थींदा आहिनि। IG सिंध खे इहा ॾिनी वई आहे पंहिंजो रिपोर्ट, तव्हां पंहिंजी पुलिस जो क़िबलो दुरुस्त कयो। IG साहिबु गुलाम नबी मेमन साहिबु ज़ाहिरा तव्हांजे क्लिप बि पहुचंदो ऐं तव्हां घणे भाङे असांखे ॾिसी बि रहिया हूंदा, तव्हां ॾिसंदा आहियो सुबुह जो अख़बारूं ऐं TV चैनल्स ते पंहिंजूं रिपोर्टूं ॾिसी, ऐं मूंखे पर्सनली ख़बर आहे त तव्हां SSPs खे उहो फ़ोटो कढी मोकिलींदा आहियो त हीअ ख़बर बि थी सघे तव्हांजी नज़र मां गुज़रे ऐं तव्हां वटि रिपोर्ट बि आई हूंदी। सो IG साहिबु तव्हांखे ॿियो भेरो हिन धरतीअ जे माण्हुनि मान ॾिनो आहे, ॿियो भेरो तव्हांजे कुलनि जे मथां इहा वॾी ज़िमेवारी आई आहे त महिरबानी करे सिंध जे माण्हुनि जो ख़्यालु कयो, उन्हनि खे ईअं आपघात जे उन में न मोकिलियो, उन्हनि जे मौत जे मुंहं में न मोकिलियो। 4 महीननि में जेके 373 जेको अंग आहे तमामु वॾो अंग आहे जो सरेआम माण्हू क़तल थी वञनि हिकिड़े मोबाइल जे पोयां या हिकिड़े हुनजो पलांदनि जे पोयां। सो जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे ऐं वरी पोइ कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां वरी जेके सहाफ़ी आहियूं न पोइ चवंदा आहिनि त हीअ सफ़ा डायरेक्ट थी वेंदा आहियूं।
सो पाण हलंदासीं। मां पंहिंजे दोस्तनि खे जेके मुंहिंजा भाइर आहिनि भेनरूं आहिनि हिन वक़्तु पेपर ॾेई रहिया आहिनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन में, उन्हनि जे लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। कल्ह पब्लिक सर्विस कमीशन जो हिकिड़ो ॿियो स्कैंडल साम्हूं आयो हुयो त जेको चादर ते ऐं रिलीअ ते पेपर मिलियो वियो, पोइ हुनजे मथां मुख़्तलिफ़ मीम्स ऐं मुख़्तलिफ़ जुमिला चया विया त हाणे शहज़ादनि खे जेको आहे हिन मुल्क में मेरिट जी लताड़ जे लाइ उहो सेजनि ते जेको आहे पेपर मिलंदा त पोइ अहिड़ा ई असांजा लीडर पैदा थींदा। सो 25,000 उम्मीदवार जेको आहे हिन SSG पेपर जो हिसो आहिनि, उन में इम्तिहान जो हिसो आहिनि। इहे पेपर सुभाणे पुॼाणी ते पहुचंदा, 7 मई ताईं इहे जारी रहंदा पेपर। ऐं सभिनी जे लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार ऐं मुख़्तलिफ़ मौक़नि ते इहे दाऊं अचनि पियूं त पेपर तमामु घणो ॾुखियो आहे। वफ़ाक़ी बजट जी पाण ॻाल्हि कंदासीं त वफ़ाक़ी बजट जेको आहे उहा 7 जून ते पेश कई वेंदी ऐं इन हवाले सां पीपल्स पार्टी सां ॻाल्हियूं जारियूं आहिनि नवाज़ लीग जूं। ऐं नवाज़ लीग इन हवाले सां ॻाल्हाए रही आहे त पीपल्स पार्टी असांजे इक़्तिदार जो हिसो थिए ऐं पावर शो जेका शेयरिंग जो लफ़्ज़ हिननि पाण इस्तेमालु कयो आहे त पावर शेयरिंग जेका आहे उन ते ॻाल्हियूं हलनि पियूं। मुआहिदो थी वियो आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे हिकु भेरो ॿीहर परॾेही वज़ीर बणायो पियो वञे। परॾेही वज़ार जी जेका सीट ख़ाली थी, इसहाक़ डार खे नाइब वज़ीर आज़म मुक़ररु कयो वियो। सो हाणे बिलावल भुट्टो खे इहो ॾिनो पियो वञे ऐं पीपल्स पार्टी अञा हथी ऐलान न कयो आहे। ॿुधायो पियो वञे त जेको पार्टी जो सेंट्रल कमेटी जो जेको इजलास थींदो उन में इहो फ़ैसिलो कयो वेंदो हथमी। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे वज़ीर आज़म हाउस में ऑफिस ॾिनी वेंदी ऐं हिकु भेरो ॿीहर हू जेको आहे मुल्क जा जेको आहे परॾेही वज़ीर थियण वञनि पिया। जी ताहिरा, खोड़ ख़बरूं आहिनि। हींअर थोरी देरि में साइफ़र केस जे ख़िलाफ़ु जेको अपीलुनि जी ॿुधणी आहे उहा इस्लामाबाद हाई कोर्ट में थियणी आहे ऐं जजिस साहिबान पहुची विया आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट चीफ जस्टिस जेको आहे केस जी ॿुधणी कंदो ऐं थोरी देरि में जेको आहे उहा केस जी ॿुधणी थींदी, उहो बि असां पंहिंजे नाज़रीन खे शेयर कंदासीं। खोड़ ख़बरूं आहिनि बदअमनी जे हवाले सां, केतिरियूं आहिनि, पर वरी छाकाणि जो पंहिंजी शख़्सियतूं हिकिड़ी ख़ूबसूरत शख़्सियतूं हिन स्टूडियो में मौजूदु आहिनि, पाण उन्हनि सां कचहरी कंदासीं। उन्हनि जो बिल्कुलु असां तारीफ़ कराईंदासीं ऐं यकीनन खोड़ सारियूं ख़बरूं आहिनि, उहे ज़रूरु व्यूवर्स तव्हां सां वंड कंदासीं। पर वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो थी वियो आहे। प्रोग्राम जी फर्स्ट ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में असां वटि 2 शख़्सियतूं मौजूदु आहिनि, उन्हनि जो तारीफ़ कराइण वञा पई। उस्ताद आहिनि, ॾाढा सुठा राइटर आहिनि। उन खां अलावा जेकॾहिं असां मुख़्तलिफ़ मौज़ुअनि जी ॻाल्हि कयूं, उन्हनि ते ॻाल्हाईंदे संदनि खे ॾिठो आहे, मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते उन्हनि खे लिखंदे ॾिठो आहे। संदनि थॉट प्रोसेस जॾहिं साम्हूं अचनि था त वाक़ई महसूसु थिए थो त उहो माण्हू जेको हिन समाज खे ॾिसे थो, उन जॾहिं अकासी करे थो त उहा बिल्कुलु दुरुस्त हूंदी आहे। मां ॻाल्हि करे रही आहियां दौलत राम खत्री साहिब जिन जी बॉयज़ डिग्री कॉलेज मिठी में पाण हिन वक़्तु पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। केमिस्ट्री में पाण मास्टर्स कई अथनि। तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। थैंक यू, महिरबानी। यस सर, थैंक्स टू यू, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे, असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे हिन वक़्तु। ऐं उन खां अलावा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि करीम फ़क़ीर साहिबु। करीम फ़क़ीर साहिबु जेकॾहिं उन्हनि सां अदब ते ॻाल्हाइजे, आर्ट ते ॻाल्हाइजे, मौसीक़ी ते ॻाल्हाइजे, थर ते ॻाल्हाइजे त पाण तमामु सुठे तरीक़े सां पंहिंजा वीचार वंडनि था। ऐं उन्हनि मारवाड़नि जा जेके दर्द आहिनि, जेके सूर आहिनि, उन्हनि जी ॻाल्हियुनि मां महसूसु थिए थो त केतिरो महसूसु कनि था। हिकु आर्टिस्ट जेको हूंदो आहे उहो हसास हूंदो आहे, यकीनन उनजे ॻाल्हाइण में, उनजे एक्सप्रेशन्स में ऐं उनजे एक्सप्रेस करण में जेका उहा महसूसु थींदी आहे तकलीफ़, त उहा माना अॻिलो इंसानु ज़रूरु फील करे सघंदो आहे। तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। जी, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। उमेदु कयूं था त अॼु असांजो प्रोग्राम तमामु ॾिसंदड़नि ताईं तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम अॻियां वेंदो। जी असमत। बिल्कुलु बिल्कुलु, करीम साईं जी छा ॻाल्हि कजे। ऐं दौलत राम त पाण ई दौलत सां मालामाल आहिनि, इल्म जी दौलत सां। ऐं पर करीम साहिबु खे असां ॿुधो आहे हिकु नंढे हूंदे खां वठी, ऐं जंहिं तरीक़े सां हुननि थर जो केस पेश कयो आहे, चाहे उहो कंहिं बि ॿोली में हुजे, मारवाड़ी हुजे, सराइकी हुजे, सिंधी हुजे, उर्दू हुजे, तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में ऐं थर जी जेको आहे भिटुनि में हिननि जो आवाज़ु गुंजंदो आहे। ऐं हिकिड़ो 2 शख़्सियतूं आहिनि, 3 शख़्सियतूं आहिनि थर में, सादिक फ़क़ीर, करीम फ़क़ीर ऐं उस्ताद शफ़ी फ़क़ीर। ऐं हिननि टिनी माण्हुनि जेको थर खे ॻायो आहे, मुंहिंजे थर जो हाल जो पुछंदे त रोई पवंदे रोई पवंदे, जंहिं अंदाज़ में हिननि जेको आहे मौसीक़ी जी ख़िदमत कई आहे, थर जे माण्हुनि जी ख़िदमत कई आहे, तंहिंमें करीम साईं जूं तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि। ऐं उन्हनि खे जेतिरी पाण भेटा पेश कयूं घटि आहे। तमामु ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहिनि, तमामु ख़ूबसूरत तबियत, सदाईं हुननि पंहिंजे नाले सां फ़क़ीरी रखियो आहे, पर गॾोगॾु उनजी शख़्सियत में बि असां सदाईं फ़क़ीरी ॾिठी आहे। करीम साईं कीअं आहियो तव्हां, ख़ुशि आहियो? अलाह करम दुआ में साईं पहिरां थोराइतो ऐं महिरबानी टेलीविज़न वारनि जो जिन्हनि मूंखे स्टूडियो में घुराए पंहिंजे ॿुधंदड़नि साम्हूं ख़्यालु पेश कयो। सही न, असां तव्हांजा थोराइतो आहियूं, इहो असां ॿिन्हिनि जे लाइ, मुंहिंजे लाइ, ताहिरा जे लाइ एज़ाज़ु आहे त असांजे साम्हूं हिकिड़ो तमामु वॾो रागी आहे
ऐं असां हुनजो इंटरव्यू कयूं पिया इहो ज़ाहिर आहे हिकिड़े एज़ाज़ में शामिलु थींदो आहे यकीनन यकीनन ऐं असां फ़ख़ुरु कंदा आहियूं त असां फलाणे रागी सां या फलाणी शख़्सियत सां असां मौजूदु हुआसीं ऐं उन्हनि जो असां इंटरव्यू कयोसीं। करीम साईं, असां ॿुधणु चाहियूं था तव्हांखे अॼु त कीअं तव्हां हिन राग जी शुरूआति कई, कीअं हिन फील्ड्स में आया, कहिड़ा कहिड़ा तव्हां पोरिया कया, थर जो हाल तव्हां कीअं ॾिठो, हाणे कीअं ॾिठो था? जी अज़मत, बिल्कुलु सर्जन खां अॼु ॿुधंदासीं ऐं मां चाहींदसि त जॾहिं सर्जन खे असां ॿुधूं त बिल्कुलु बि इंटरप्ट न कयूं, उन्हनि जी कहाणी उन्हनि जी ज़ुबानी ज़रूरु ॿुधंदासीं। दौलतराम खत्री साहिबु मौजूदु आहिनि। सर, तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? जी महिरबानी तव्हां। माशाल्लाह जी। थर खां जॾहिं महिमान कही ईंदा आहिनि त पोइ हिन अङण ते बि बहारियूं हूंदियूं आहिनि ऐं यकीनन अज़मत बिल्कुलु ठीकु चयो त असांजे लाइ बि इहा अहिड़ी ख़ुशकिस्मती हूंदी आहे, असां ऑनर सम्झंदा आहियूं त स्क्रीन ते वेही करे असां शख़्सियतुनि सां जॾहिं इंटरव्यू कंदा आहियूं त उन्हनि जूं जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, इल्म वारियूं, फ़हम वारियूं, अदब वारियूं, अकुल वारियूं ॻाल्हियूं, उहे तव्हां ताईं पहुचाइणु असांजे लाइ हिकिड़ो एहसासु ज़रूरु आहे। सर, तव्हां ॿुधायो अव्हां जूं एक्टिविटीज़ कीअं हलनि पियूं ऐं ॿोली जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त हिकिड़ो लेखक यकीनन ॿोली त सुठो ॻाल्हाए सघे थो। हींअर रिसेंटली तव्हां अनाउंस बि कयो त ॿोली जे हवाले सां कराची में जेका जी कॉन्फ्रेंस हली। सर, तव्हां ॿुधायो कीअं ॿोली ते कमु थियणु खपे? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त आउं घुराए थो वञा तव्हांखे, असां सभु आर्ट, अदब, मौसीक़ी फन सां वाबस्ता माण्हू आहियूं ऐं असां आर्ट सां प्यारु करण वारा माण्हू आहियूं, ॿोली सां प्यारु करण वारा माण्हू आहियूं। ऐं जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे ॿोली जी त असां दुनिया जा ख़ुशि नसीब माण्हू आहियूं जो असांखे पंहिंजी धरती आहे, असांखे पंहिंजी ॿोली आहे ऐं उहा सिंधी ॿोली जंहिं ते असांखे नाज़ आहे। ॿोली जेका आहे उन्हनि जे हवाले सां माना घणो कुझु ॻाल्हाए सघिजे थो, पर हीअ जेका मादिरी जेके ॿोलियूं आहिनि उहे असांजी सुञाणप आहिनि। पोइ उहा चाहे सिंधी हुजे, पंजाबी हुजे, पाकिस्तानी हुजे, जेके बि ॿोलियूं आहिनि उन्हनि खे हिकिड़ो क़ौमी दर्जो ज़रूरु मिलणु घुरिजे। हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त असां ॿोली जी आबियारी लाइ असां केतिरो कमु कयो आहे। असांजे इदारा जेके आहिनि, सिंध लैंग्वेज अथॉरिटी खां वठी जेके बि ॿोली ते इदारा कमु करे रहिया आहिनि उन्हनि खे पंहिंजो लाभाइतो किरदारु अदा करणु घुरिजे। ऐं स्पेशली कॉन्फ्रेंसूं ज़ाहिर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदियूं रहनि थियूं। हीअ जेका कल्ह टियों ॾींहुं जेका ॿोली कॉन्फ्रेंस जेका शुरू थी आहे त ज़ाहिर उनजो हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज वञणु घुरिजे। पर उन में ॻाल्हि इहा आहे त असां अमली तौर ते माना जेको आहे पंहिंजे जेको आहे ॿोलीअ जे हवाले सां कहिड़ो कमु करे सघूं था। ख़ासि तौर ते सिंधी ॿोली जेको आहे उन वक़्तु हिन वक़्तु जेके आहिनि असांजा जेके तइलीमी इदारा जेके आहिनि उन में जेको आहे ख़ासि तौर ते आउं ज़िक्र कंदुसि कराची, हैदराबाद में, त उते जा जेके प्राइवेट जेके इदारा आहिनि, कुझु अहिड़ा सरकारी इदारा आहिनि जिते माना सिंधी ॿोली जो जेको मज़मून नथो पढ़ायो वञे त उन लाइ माना जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते स्टेप त वरिता वेंदा आहिनि ऐं उन्हनि प्राइवेट स्कूलनि जी जेको आहे उनखे शौकाज़ वग़ैरह ॾिना वेंदा आहिनि। पर अमली तौर ते छा कुझु थियो आहे, मेन ॻाल्हि इहा आहे छाकाणि जो असांजो जेको आहे नओं नसल जेको आहे ऐं ख़ासि तौर ते जेके मूं ज़िक्र पे कयो कराची में या हैदराबाद में, त उते जा जेके असांजा सिंधी जेके फैमिलीज़ आहिनि उन्हनि जा जेके ॿार आहिनि उहे प्रॉपर तरीक़े सां सिंधी नथा ॻाल्हाए सघनि। हीअ असांजी माउ जी ॿोली आहे। जी बिल्कुलु, हीअ असांजे माउ जी ॿोली आहे ऐं उन माउ जेका ॾिनी आहे लोली उहा मुंहिंजी सिंधी ॿोली। धरती जहिड़ो प्यारु जंहिंसां उहा आहे सिंधी ॿोली। सो सिंधी ॿोली सां असां सभई मुहबत करण वारा माण्हू आहियूं। पर इन में हिकिड़ो किरदारु इहो बि जुड़े थो त असांजा जेके इदारनि में वेठल जेके माण्हू आहिनि, ठीकु आहे, उहो पब्लिकेशन जे हवाले सां ऐं ॿोली जी तरक़ी जे हवाले सां, ॿोली जी आबियारी जे हवाले सां जेको हिकिड़ो उनखे कमु करण जी ज़रूरत आहे। हुते जेके असांजा जेके अदीब वेठा आहिनि ऐं ख़ासि तौर ते असांजो रोल जेको अदीबनि शाइरनि जो जेको रोल आहे उहो पॉज़िटिव हुअणु घुरिजे। स्टडी सर्कल थियणु घुरिजनि, ॿारनि जी जेका ग्रोमिंग थियणु घुरिजे। नौजवान जेके आहिनि जेके हिन वक़्तु जेको आहे जॾहिं असां ॾिसूं था त मुताले जे हवाले सां असांजो नौजवान परे पियो थींदो वञे। असांजे ॿारनि जो जेको आहे बुनियादु उहो मज़बूत हुअणु घुरिजे ॿोली जे हवाले सां। सरकारी जेके इदारा आहिनि, सरकारी जेके तइलीमी इदारा आहिनि उन में ऐं असांजो जेको उस्ताद जेतोणीक महिनत त करे थो पर उन में ॿार जो जेसिताईं असां जेका चवनि था त मादिरी ॿोली में वधीक उहो ॿारु वधीक सिखी सघे थो। त मादिरी जेके ॿोलियूं आहिनि जीअं असांजी सिंधी ॿोली मादिरी आहे त उन ई में माना जेको आहे प्राइमरी लेवल ते, प्राइमरी सतह ते जेको आहे ॿारनि जो हिकिड़ो बुनियादु पको थियणु घुरिजे त इहो ॿारु वधीक सिखी सघे थो। असां जेकॾहिं 17 गोल्स जी ॻाल्हि कयूं था त उन में बि जॾहिं क्वालिटी ऑफ एजुकेशन जी ॻाल्हि थिए थी त इहो दुनिया जा तालीमदान चवनि था त बाबा पंहिंजे ॿार खे तव्हां पंहिंजी मादिरी ॿोलीअ में पढ़ायो तॾहिं ई ॿार क्रिएटिव बणजंदो, न त उहो चवंदा आहिनि न हिकिड़ो ज़हन हुनजो ॿार जो उन तरीक़े सां ईंदड़ फ्यूचर में कमु कोन करे सघंदो। ॿारु क्रिएटिव कोन हूंदो, त यकीननि पंहिंजूं ख़िदमतूं बहितर तरीक़े सां सरअंजाम कोन ॾेई सघंदो। अच्छा, पंहिंजी ख़िदमतुनि ते बाद में वञूं, पर हू पंहिंजी ई
उन सेल्फ ग्रूमिंग में ॿार किथे न किथे ॾाढो डैमेज थी थो वञे। सर वधीक ॻाल्हाईंदासीं इहे मोटिवेशनल ॻाल्हियूं ऐं ॿोली जे हवाले सां यकीनन ॻाल्हाइणु पिणु हिकिड़ो असांजे लाइ एज़ाज़ आहे ऐं अमली सूरत हाल ते ॻाल्हाइणु ज़रूरु असां सम्झंदासीं त अहम आहे। उन खां अलावा मां पुछणु चाहींदसि तव्हां जी वाबस्तगी थर सां आहे, थर जी ताज़ी सूरत हाल ते तव्हां छा चवणु चाहींदव? ॾिसो थर जेको आहे उनजी आर्ट ते ॻाल्हाए थर माना हिकिड़ो अहिड़ो मौज़ू आहे, थर अहिड़ो खितो आहे जंहिंजे में तमामु घणा मौज़ू पिया आहिनि ऐं उनजे हर खिते उनजे मसइलनि ते बि ॻाल्हाए सघिजे थो, उनजी आर्ट जी बि ॻाल्हाए सघे थो, उनजी मौसीक़ी ते ॻाल्हाए सघे थो, उनजी माना जेको आहे सियाहत ते बि ॻाल्हाए सघे थो। त थर हिकिड़ो ख़ूबसूरत लैंडस्केप आहे ऐं उन ई थर में असां रहूं पिया। हिन वक़्तु जेका आहे मौसम जी तलख़ी आहे त थर में जेको वॾे में वॾो जेको मसइलो उहो पीअण जे पाणी जो आहे ऐं मिठे पाणी जो। तव्हांखे इहा ख़बर हुअणु घुरिजे ऐं अमूमन जेको आहे असांजे मीडिया ते बि इहो रिपोर्ट थींदो आहे त थर में सिर्फ़ु 5% जेको वाटर सप्लाई जो जेको पाणी आहे उहो मुख़्तलिफ़ मिठी डीपलो या इस्लामकोट या छाछर ताईं माना जेको आहे थोरो घणो पाणी जेको वाटर सप्लाई जो मिले थो। बाक़ी 95% जेके आहिनि जेके थर जा जेके 2600 जेके ॻोठ आहिनि उन जा जेके माण्हू आहिनि जंहिंजी पॉपुलेशन तक़रीबन घटि में घटि जेको आहे हिन वक़्तु 16 लख अबाउट थींदी थर जी पॉपुलेशन त या 18 लख थींदी। त उन 18 लख में जा जेके माण्हू जेके आहिनि उहे जेके रहनि था उहे 95% जेको आहे खूहनि जो खारो ॿाड़ो ऐं जर जो पाणी इस्तेमालु कनि था। हाणे तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त असांजे हिन वक़्तु जेका मौसम जी तलख़ी आहे त परे परे ताईं जेके आहिनि असांजा जेके खूह आहिनि उहे पाणी जा खूह जेके सुकी पवंदा आहिनि गर्मी जी मौसम जे करे। ऐं असांजो माना पाणी जॾहिं असांखे नथो मिले त माना छा थो थिए त असांजे ॿारहड़ियुनि में माना हिकिड़ो इहो अॼु बि ईअं थिए थो त उते जेके आहिनि औरतूं जेके आहिनि या घर जा जेके मर्द आहिनि उन्हनि जो घणो टाइम जेको कंज़्यूम थी वञे थो उन पाणी कढण में। ऐं या वरी माना जेके उतां जो औरतूं जेके आहिनि मेलनि जा मेल पंधु करे माना जेके मथे ते घड़ा खणी जेको अॼु बि उहे पाणी भरनि थियूं। मतिलबु त हिकिड़ो जेको आहे इशू आहे पाणी जो जेको अहम इशू आहे। उनखां पोइ जेकॾहिं असां ॻाल्हाईंदासीं त ॿिया खोड़ सारा अहिड़ा मेन इशू जेको हींअर असां ॾिसूं पिया थर जी ख़ूबसूरती, थर जा मोर उहे मरनि पिया, उनजो छा सबबु आहे? ॾिसो मोर असांजी ख़ूबसूरती जो उञाण आहे, असांजे लोक अदब जो हिकिड़ो हिसो आहे ऐं जेका सॼी दुनिया में तव्हां ॾिसंदो त उनजो ख़ूबसूरत नसल जेको आहे मोर जेको आहे असांखे थर में मिलंदो तव्हांखे। ठीकु आहे, मोरनि जे हवाले सां जेकॾहिं असां ॻाल्हाईंदा त हिकिड़ो वसी मौज़ू आहे ऐं तव्हांखे इहा बि ख़बर हुअणु घुरिजे त काफ़ी थर जा अहिड़ा ॻोठ आहिनि जिन में केटी आहे, मालवण वीणा आहे, तमामु माना जेको आहे तमामु घणा अहिड़ा ॻोठ आहिनि जेको सिंहार विकिया आहे, ॿिया काफ़ी अहिड़ा ॻोठ आहिनि जिते मोरनि जी पालना थिए थी ऐं बाक़ाइदे मोरनि जी सार संभाल लाइ उनजे दाड़े पाणी जो बंदोबस्तु जेको उन्हनि जा ॻोठाणा कनि था। हाणे थींदो ईअं आहे त हर साल जेको ही गर्मी जी मौसम जीअं ई शुरू थींदी आहे त उन में छा थींदो आहे त उहे मोर जेके आहिनि उहे राणी खेत जेका हिकिड़ी बीमारी थींदी आहे उनमें त उन में माना जेको उहे मोर मरी वेंदा आहिनि ऐं हाणे उनजे मोरनि जो नसल आहिस्ते आहिस्ते ख़तमु पियो थींदो वञे। ठीकु आहे, ऐं उनखां पोइ माना जेको आहे ज़ाहिर असां थर में माना हिकिड़ो जेको आहे असांजी जेका कल्चर आहे, असांजो जेको माना हिकिड़ी जेका आहे रवायत इहा आहे त असां मोरनि खे जेको आहे हिकिड़ो माना ही पालतू जी पखी हूंदा आहिनि तीअं ईअं असां माना उनजी सार संभाल लहींदा आहियूं ऐं उनजे दाणे पाणी जो बंदोबस्तु कंदा आहियूं। मोर जेके आहिनि असांजे अंगण ओटनि ते जेको ईअं ई माना फिरंदा पिया आहिनि। मोरनि जे जॾहिं रक़्स कंदा आहिनि त सॼे थर जी जेका सूंहं उहो माना निखार अची वेंदो आहे ऐं ख़ासि तौर ते जॾहिं मींहं मुंद में जॾहिं तव्हां मोरनि जा टहका ॿुधो त शेख हया जे लाइ चयो आहे त मोर जिते टहका कनि उते मां हूंदो सां मूंखे यादि कजां जॾहिं वसने मींहड़ा। सो ईअं ई माना जेको आहे मोरनि जी जेका ख़ूबसूरती आहे उनजी जेका हुस्नाकी आहे ऐं सॼो थर जेको आहे मोरनि थर जेको आहे हिकिड़ो मारी जे नाले सां सुञातो वञे थो, ॿियो मोरनि जे देश जे हवाले सां सुञाणो थो वञे थो ऐं टियों जेको आहे शाइरी जे देश जे हवाले सां सुञातो वञे, आर्ट जे देश जे हवाले सां सुञातो वञे थो। नो डाउट सर, नो डाउट, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि ऐं ॿुधंदे तमामु सुठो लॻे पियो थर जी ख़ूबसूरती मोर ऐं तव्हां बीमारी जो नालो वरितो। तव्हां सॼो माना जेकॾहिं उन में वेंदो न उन ई हिकिड़ो शहर में वेंदो त थरो मूं पहिरीं ॻाल्हि कई त थर हिकिड़ो जेको आहे ख़ूबसूरत लैंडस्केप आहे। त ख़ूबसूरत लैंडस्केप जो मतिलबु उन में सॼी हुस्नाकी आहे। जे हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक जी तरफ़ वधणु ज़रूरी हूंदो आहे, अहिड़ो ब्रेक आहे नाज़रीन काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में ऐं प्रोग्राम लाइव हले पियो हिन वक़्तु स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हली रहियो आहे हिकु दफ़ो अनाउंस कजे बिल्कुलु ज़रूरु नंबर त ज़ाहिर कॉलर्स पाण जी शरीक थींदा 022102855 तव्हां डायल कयो प्रोग्राम में शामिल थियो ऐं करीम फ़कीर साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि तमामु मिठड़ो आवाज़ु तमामु ख़ूबसूरत आवाज़ु तव्हांखे अॼु तव्हांखे ॿुधणु चाहियूं था पर ही मौसीक़ी जी दुनिया में भला कीअं पेर पातो इहो थोरो असांखे ॿुधाइजो थोरो अॼु शुरू खां शुरू कयो मूंखे यादि अचे थो त 1980 में हिते आर्ट्स काउंसिल हैदराबाद में को प्रोग्राम थियो थरी फ़नकारनि जी सहायता लाइ उन में इनायत बलोच डायरेक्टर हुया उन वक़्तु जी हा नसीर मिर्ज़ा प्रोड्यूसर हुया इनायत बलोच डायरेक्टर हुया उन में सभु थर जा जेके आर्टिस्ट आयल हुया सो मूंखे उन में दावत न हुई मूं सिर्फ़ु अख़बार में पढ़ियो त अॼु हिते हिकु प्रोग्राम कोई आहे सो सादिक सां गॾु त मूं ढोलक बि वॼाई शुरूआति असांजी मौसीक़ी गॾी गॾु थी जी हा सो जॾहिं राग रंग जी महफ़िल शुरू थी ऐं मुकाला सभु उन्हनि जा मौज़ू ॾुकार ऐं थरो सो ऐं पाण फिटी सिटी शाइरी उन दौर में कंदोसि हाणे बि कयां थो सो मूं बि हिकिड़ो गीत ठाहे वरितो हिन ते थर ते ॾुकार ते सो नसीर मिर्ज़ा जे भरिसां वेठुसि मुंहिंजो साईं मुंहिंजो नालो लिखो जी बाबा आऊं तव्हांखे सुञाणा ई कोन त असां घुराए ई कोन्हे तव्हांखे बाक़ी इहे सभु फ़नकार घुरायल आहिनि मुंहिंजो साईं आऊं मूंखे जी तूं ॿुधाईंदे छा मुंहिंजो आऊं उहा शइ ॿुधाए जेको हे फ़नकार न ॿुधाए सघे नसीर मिर्ज़ा साहिबु पेन हिते रखी मूंखे अहिड़ो तूं छा ॿुधाई थोरो ॿुधाए भला सो 2-3 सीटूं ॿुधायूं साईं खे थोरो लॻियो जीअं हाणे आउं पंहिंजी रिस्क ते तोखे हिकिड़े गीत जो वारो ॾियां थो बाक़ी जेके घुरायल आहिनि ठीकु आहे किसो पोइ हलंदो रहियो मुंहिंजो वारो आयो मूं खणी उहो वाई शुरू कई पियो ॾुकार ॾेह में लॾे विया सांगी दिलि ऐं दांगी वीचारा आहिनि वाट ते हिन मौज़ूअ सां सो हिकिड़ो गीत छेड़ियमि गीत लॻो अची ताड़ियूं वॻियूं हाल में मूंखे बि मज़ो आयो मूं वरी ॿियो शुरू करे छॾियो नसीर मिर्ज़ा साहिबु थोरो कावड़जी पिया अची यार मूं टाइम जो क़दुरु कोन्हे तव्हां वटि इएं छो तव्हां ॿियो छो ॻातो मुंहिंजो साईं मज़ो पियो आयो उन्हनि ताड़ी पियो वॼाए मूं ॻायो हा जी हा जॾहिं फंक्शन ख़तमु थियो इनायत बलोच आयो चंद फ़नकारनि जी लिस्ट खणी जी असां भई ॿियो त ॾियण लाइ कुझु कोन्हे हिननि फ़नकारनि जो ऑडिशन माफ़ आहे सिधो सोच तव्हां असां अप्रूव था कयूं रेडियो था उन मुंहिंजो नालो न हो त पब्लिक जेका वेठल हुई उन्हनि जे बेहद इसरार ते चई बाबा पहिरीं नालो मुंहिंजो कोन पियो आयो उन्हनि खे चई बाबा हीउ कारो जेको फ़नकार आयो हिन खे पहिरीं ज़रूरी अप्रूव कयो उन पब्लिक जे इसरार ते मूंखे रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां अप्रूव कयो जी हा मतिलबु आउं पंहिंजी मेरिट सां आयुसि न कंहिंजी सिफ़ारिश सां न कंहिंजी बसि कुदरती हिकिड़ो लक लॻी वियो बिना दावत आयुसि हितां रेडियो अप्रूव थी वियुसि जी हा मूंसां बि ईअं थियो सो पोइ ईअं कंदे कंदे आयासीं पहिरियों रिकॉर्ड मुंहिंजो थियो रेडियो पाकिस्तान तां साईंदा सांद जो गीत हो ॻाढ़ो जोड़ो पातल हूंदो किरंदो जंहिं ते काजल हूंदो उहा पहिरियों मूं पंहिंजी कंपोज़िशन सां मूं ई रिकॉर्ड कयो नसीर साहिबु रिकॉर्ड कयो पोइ त ईअं मौसीक़ी जो सफ़र थियो शुरू पोइ त हाणे भतन में राज्यनि में ईअं कंदे कंदे पोइ त इलाही उन दौर ते रेडियो मक़बूलियत दौरो रेडियो जिते वॼंदो हो जी माखी मकिया माण्हू गॾु थियनि न ईअं रेडियो ते माण्हू मिड़ी गॾु थींदा कंहिं वटि आईफोन आहे न त उहो उन सभिनी पंहिंजे ग्रुप में उन फोन लिखियो वेंदो आहे जी जी हा तंहिं दौर में वरी चवंदा जंहिं वटि रेडियो हूंदो त उहो माना वॾो मोतबर हूंदो अदी रेडियो त ॿाराड़ी में त ख़ासि करे जीअं हिकिड़े ओतार या ओताक ते रेडियो वॼंदो सॼे ॻोठ जा माण्हू मिड़ी अची ख़बरूं ऐं मौसीक़ी जो सहारो वठंदा उहो बि दौर मूं ॾिठो रेडियो जंहिं वटि हूंदो उहो वॾो माण्हू सॾिबो अच्छा करीम साईं इहो ॿुधायो त हिकिड़ो त तव्हां आया आर्ट्स काउंसिल में अची तव्हां ऑडिशन ॾिनो इहो वाक़ई तव्हांजो शौक़ु हो या तव्हां चयो त बसि ठीकु आहे हाणे मां बि भला क़िस्मत आज़माए अचां न मुंहिंजो शौक़ु त हो पर मूंखे मौक़ो न पियो मिलियो मौक़ो मिलणु ॾाढो मीडिया हो ई हिकिड़ो रेडियो ऐं पीटीवी ॿियो त कोई मीडिया जो वसीलो ई कोन हूंदो हुते होसि ताईं पहुचण लाइ अलाए केतिरा पापड़ वेलणा ते पिया मुंहिंजो पंहिंजो उस्ताद हितां 4 दफ़ा रिजेक्ट थी वियो
सादिक साईं पाण 4 दफ़ा सादिक न, सादिक जो मामू हुसैन फ़कीर अच्छा मुंहिंजो बि उस्ताद हो, सादिक जो बि उस्ताद हो। त ऑडिशन ॾिनई 4 दफ़ा फेल थी वियो। अब्बास फ़कीर जो वालदा। अच्छा माना एॾो लाइंस में बीहण वरी ऑडिशन ॾुखियो मरियल हूंदो, ॾाढो ॾुखियो मरियल हूंदो। बिल्कुलु बिल्कुलु ऐं हिन ॻाल्हि में जेकॾहिं आउं हिकिड़ी एड कयां बिल्कुलु सर त ही मारी जो जेको मेलो मल्हायो मीर मोहम्मद बख्श खांडो मेपू खास वारे, त उन ई दौर में माना जेके मुख़्तलिफ़ फ़नकार जेके आहिनि उन्हनि पहिरियों दफ़ो स्टेज ते ॻायो, जंहिंमें मुराद फ़कीर हुयो, माई भागी हुई, मोहन भगत हुयो। ऐं उन ई दौर में माना जेको आहे जॾहिं उन्हनि ॻायो उनखां पोइ जेको आहे इहे सभई फ़नकार जेके आहिनि, ऐं ॿुढो फ़कीर हुयो, हुसैन फ़कीर हुयो, इहे सभई बाद में जेको आहे रेडियो ते जेके अप्रूव थिया हुया उन्हनि रेडियो ते ॻायो। ऐं जॾहिं माना हिननि जो आवाज़ु माई भागी जो आवाज़ु खड़ी नीम के नीचे हूं तो हिकिड़ी, या इहे चिरमीरो बिलाल सां प्यार, या मोहन भगत जॾहिं छतियूं अमीता विञोड़ विञो मुंहिंजो लेख लकनि सां, या माना मुराद फ़कीर जेको आहे मुराद फ़कीर जो जेको आहे चिरमीरो बिलाल माना माई भागी सां बि ॻायल कलाम जेको मशहूरु थियो, त उहो जॾहिं माना हिकिड़ो रेडियो ते या मुख़्तलिफ़ जेको टीवी उनखां बाद में टीवी ते जॾहिं माना उहो नशर थियो, त उहो माना उन्हनि जेको आहे हिकिड़े सिंध खे हिकिड़े मौसीक़ी जी दुनिया में हिकिड़ी नई सुञाणप ॾिनी। ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ जेके दौर आया आहिनि, हिकिड़ो उहो दौर हुयो जॾहिं मोहन भगत, माई भागी ऐं जेको आहे मुराद फ़कीर, हुसैन फ़कीर, ॿुढो फ़कीर, उन्हनि जो दौर हुयो जॾहिं माना उहे ॻाईंदा हुआ मिठी में जेके मुख़्तलिफ़ महफ़िल, उहे त पहिरीं माना शादियुनि मुरादनि स्टेजनि ताईं महदूद हूंदा हुआ। पोइ जॾहिं मारी जो मेलो लॻो उनखां पोइ जॾहिं हिननि खे माना जेको आहे हिकिड़ो मौक़ो मिली वियो, उनखां पोइ हुननि ॻाइणु शुरू कयो। ऐं उन्हनि थर जे कलाकारनि जेको आहे उन दौर जे कलाकारनि जेको आहे हिकिड़ी मौसीक़ी खे नई सुञाणप ॾिनी। मुराद फ़कीर वांगुरु को माना इन तरीक़े सां को गीत ॻाए न आहे सघियो लोक मौसीक़ी जे हवाले सां। माई भागी जेको आहे हिकिड़ो लोक गीतनि खे नई सुञाणप ॾिनी, दुनिया में लोक गीतनि खे सुञाणप करायो। ऐं उनखां पोइ जेको मोहन भगत, शाह लतीफ़ जूं जंहिं अंदाज़ सां वायूं ॻायूं आहिनि, ईअं अॼु ताईं कंहिं अहिड़े अंदाज़ सां न आहिनि ॻायूं। उनखां पोइ हिकिड़ो दौरु अचे थो करीम फ़कीर, सादिक फ़कीर वारनि जो दौरु, जंहिंमें करीम फ़कीर ख़ुदि तव्हांखे ॿुधायो आहे त उन में उन दौरान जेको आहे उस्ताद हुसैन फ़कीर जेको उस्ताद हुयो हिननि जो पीर जो, साईं सादिक जो ऐं साईं करीम जो, त उन जेके माना जेके मौसीक़ी जा जेके उन टाइम ते जेका आहे मुख़्तलिफ़ शाइरनि जी जेका आहे उनजी कंपोज़िशन ॾिनियूं, धुनूं जेके ॾिनियूं हुयूं, ठीकु आहे न, उहे अॼु बि माना जेको आहे उनखे फॉलोअप कनि था सभई आर्टिस्ट। ऐं ख़ुदि करीम फ़कीर जेको आहे इहो सुठो मौसीक़ार आहे। साईंदास सां जी तक़रीबन जेका शाइरी आहे उनखे जेका आहे हिन मौसीक़ी ॾिनी। अयाज़ गुल जी जेका वाई आहे तोखां थींदे धार, उहा हुसैन फ़कीर जेका आहे उहा ॾिनी हुई माना उनजी तरतीब। ऐं उनखां पोइ माना जेको आहे जिते लुक लॻे उते अखि तपनि सो देस मुसाफ़िर मुंहिंजो ॾे, हीअ करीम फ़कीर जो जेको आहे इहो शेख हयात जी जेका शाइरी आहे उहो कलाम हिन जो जेको तमामु घणो मशहूरु जेको हुनजी सुञाणप बणियो हुयो। ऐं सभिनी तव्हां ॿुधो हूंदो साईंदास सां जो जेको कंहिं हथ लाइ त ॻोढ़ा ॻड़ी पिया, अवी यादि आहे त ॻोढ़ा ॻड़ी पिया, उहो करीम फ़कीर जी लाइ। साईंदास सां जो तव्हां ज़िक्र कयो ऐं ज़रा तव्हांजा तमामु घणा वेझा दोस्त आहे, मूंखे पर्सनली ख़बर आहे, त छो न पाण उनखे बि यादि कयूं, उन्हनि जी शाइरी सां भेटा पाण पेश कयूं। ॾाढा सुठा शाइर ऐं मिठी कॉलेज जा प्रिंसिपल बि पाण रहिया, तमामु सुठियूं पाण तमामु ख़ूबसूरत शख़्सियत जा मालिक आहे। मुंहिंजी उन्हनि सां 2-3 मुलाक़ातूं रहियूं ऐं जेका उन्हनि शाइरी कई जंहिं हिसाब सां उहे ॻाल्हाईंदा हुआ तमामु कमाल। सो पाण उन्हनि खे हिन सूबे मेरान जे मंच तां भेटा पेश कयूं। मां चाहियां पई त यादि इन तरह कयूं त तव्हां कुझु झूंगारियो। जी हा, ऐं पोयां असां फरमाइश बजे बि त तव्हां खां असां ॿुधूं। बिल्कुलु, मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त असां जेको आहे साईं खां ॿुधूं उन्हनि जी माइक तव्हांजे घर में पयल आहे ॿुधण असां चाहियूं था। जी जेको तव्हां हाणे चयो पिया कंहिं हथ लाइ त ॻोढ़ा ॻड़ी पिया, ऐं इहा बि तव्हांखे आऊं ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हीअ गीत इन जी धुन मूं पाण ठाही आहे। हूअं त मूं अनेक गीतनि जूं धुनूं ठाहियूं आहिनि। हाणे ताज़ो हले पियो हिकिड़ो चूड़ा चमकनि जिते चांदनी ॻोठड़ो, पेरनि खे रोकजे नेणनि खे छा कजे, इहा धुन लेटेस्ट जेका हले पई इहा मुंहिंजी ठहियल आहे। ईअं त मूं इलाही जिते लुक लॻे इहा मुंहिंजी पंहिंजी धुन ठहियल आहे। सो गॾोगॾु असां ईअं बि महिनत कंदा आहियूं, असां ईअं न सोचींदा आहियूं त असांखे महफ़िल में या वल्गर शाइरी ॻाइण सां पैसा मिलंदा, न, हिकिड़ो पंहिंजो ज़मीर ख़ुशि आहे उन में असां सो साणे वासियुनि लाइ साईंदास सांद जो गज़ल नज़र कयूं। माण्हू मुंहिंजे मन
खे माण्हू माण्हू मुंहिंजे मन खे जे सभ खां वधि वणिया से सबबु बणिया मुंहिंजी मायूस न जा कंहिं हथ हिलाया त ॻोड़ा ॻड़ी पिया अवियाद आया त ॻोड़ा ॻड़ी पिया अवियाद आया त ॻोड़ा ॻड़ी पिया खणी आई बरसात यादूं आवाजूं खणी आई बरसात खणी आई बरसात यादूं आवाजूं खिवण रंग लाया त ॻोड़ा ॻड़ी पिया खिवण रंग लाया त ॻोड़ा ॻड़ी पिया अवियाद आया त ॻोड़ा ॻड़ी पिया वणनि जे थुड़ल ते लिखिया पाण नाला वणनि जे थुड़ल ते लिखिया पाण नाला उहे कंहिं मिठाया त ॻोड़ा ॻड़ी पिया उहे कंहिं मिठाया त ॻोड़ा ॻड़ी पिया अवियाद आया त ॻोड़ा ॻड़ी पिया ॾिसी मौत मंज़र दुबी कान दिलड़ी ॾिसी मौत मंज़र ॾिसी मौत मंज़र दुबी कान दिलड़ी पंहिंजा थिया पराया त ॻोड़ा ॻड़ी पिया पंहिंजा थिया पराया त ॻोड़ा ॻड़ी पिया अवियाद आया त ॻोड़ा ॻड़ी पिया पुछण आई मूंखे सॼी दाद दुनिया 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 पुछण आई मूंखे सॼी दाद दुनिया अवी जे न आया त ॻोड़ा ॻड़ी पिया अवियाद आया त ॻोड़ा ॻड़ी पिया तमामु खूबसूरत तमामु खूबसूरत आवाज़ ऐं वधिणो आहे न्यूज़ ब्रेक जी तरफ़ न्यूज़ नाज़रीन नंढड़ो ब्रेक आहे न्यूज़ ॿुधूं था वरी वापसि अचूं था पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह बहिराण में साईंदाद सांद तमामु वॾो शाइर ख़ूबसूरत नालो असांजी सिंध जो सुहारो शाइर उनखे यादि कयूं पिया ऐं दौलत राम खत्री साहिब बि मौजूदु आहिनि तव्हांजो बि वक़्तु ॾाढो साईंदाद सांद सां सुठो गुज़रियो ऐं यकीनन सोचाईंदासीं तव्हां बि उन्हनि खे हिन प्रोग्राम में यादि करियो बिल्कुलु साईंदाद सांद जी शख़्सियत जा जेके घण पासा उहा शख़्सियत हुई ऐं उनजा
हिकिड़े मूं हुनखे हिकिड़े उस्ताद तौर ते ॾिठो जी हा ऐं हू सिंध में एलापाए जे शाइर तौर ते मूं हुनखे ॾिठो बिल्कुलु ऐं हिकिड़ो नक़ाद तौर ते ॾिठो। हाणे जिते क़दुरु मूंखे यादि थो अचे त हीउ 1980 ऐं 90 जे विच वारो ॾहाको हुयो ऐं उन ई दौर में जॾहिं करीम फ़क़ीर जेको आहे हिन जी आवाज़ में असां जॾहिं कंहिं हथु लाए त ॻोढ़ा घड़ी पिया वेही यादि आहे त ॻोढ़ा घड़ी पिया ऐं उनखां पोइ जेको आहे सादिक फ़क़ीर टोली मां ई टारियो था दिलि पथर जी ॻारियो था, उहो माना जेको ग़ज़ल जेको आहे साईंदा साम जो आहे उहो उनजी आवाज़ में ॿुधोसीं। उनखां पोइ जेको आहे फौज़िया सूमरो जेको आहे उनखे तमामु ख़ूबसूरत अंदाज़ सां ॻायो, जेको मुख़्तलिफ़ स्टेजनि ते ॻायो त जेके कंहिं उन बि इहो ॻायो त कंहिं हथ लाइ त ॻोढ़ा घड़ी पिया वेही यादि आहे त ॻोढ़ा घड़ी पिया, ठीकु आहे त को त अहिड़ो हुजे मुंहिंजा ॻोढ़ा हुजे। त इहे जेके कलाम उन दौर में तमामु घणो मशहूरु थिया हुआ ऐं उन ई दौर में माना जेको आहे जेको साईंदा सां जी जेका शाइरी जेको आहे न सिर्फ़ु पढ़ियल लिखियल तबिको बि उनखे ॿुधंदो हुयो पर आम लोकनि जा माण्हू पिणु उनखे ॿुधंदा हुया। ऐं तव्हां ॾिसंदो त हिन जी जेका शाइरी जेकॾहिं तव्हां उन जी शाइरी जी जेकॾहिं कथ कयो था त हिन जी शाइरी जेका आहे उन में ॻाढ़ेठो ॾाढो स्ट्रांग हुयो ऐं हिन जो तख़य्युल ॾाढो माना जेको स्ट्रांग हुयो, तमामु घणो सगारो हुयो ऐं उन ई तख़य्युल जे अंदाज़ सां जेकॾहिं असां जेतोणीकि असांजे सिंध में जेको आहे अयाज़ गुल, वफ़ा नथन शाही, वफ़ा पली, इन जा जेके हू ग़ज़ल जा बहितरीनु शाइर लिखिया वञनि था पर हिन जी साईंदा सांद जी जेका तख़लीक़ी जेका उॾार आहे उहा मूं ॿिए कंहिं शाइर में न आहे ॾिठी। ऐं हिन जो जेको हिकिड़ो ग़ज़ल जेको आहे माना जंहिंखे उस्ताद हुसैन फ़क़ीर जेको आहे धुन ॾिनी हुई त राति गुज़री वञे त ॾाढो सुठो, यादि विसरी वञे त ॾाढो सुठो, राति गुज़री वञे त ॾाढो सुठो, यादि विसरी वञे त ॾाढो सुठो, हथ अखियुनि तां खणा अॻे हू मोड़ उकरी वञे त ॾाढो सुठो, राति गुज़री वञे त ॾाढो सुठो। इन खां सवाइ ॿिया काफ़ी अहिड़ा दर्दनि जो दास्तानो भला केरु थो ॿुधे, मसरूफ़ आहे ज़मानो भला केरु थो ॿुधे, बिल्कुलु सही, दुनिया त सम्झे दर जी ज़बान खे आहे छा पियो चवे दीवानो भला केरु थो ॿुधे। सो इन हिसाब सां साईं करीम साईं ॾिनी आहे, इहो बि तमामु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उनखां पोइ मूं जॾहिं हिकिड़े उस्ताद जी हैसियत सां मूं हुनखे ॾिठो आहे, हू सादिक फ़क़ीर बॉइज़ डिग्री कॉलेज जो 2 दफ़ा प्रिंसिपल रही चुको आहे, हिकिड़ी दफ़ा डीपलो बॉइज़ कॉलेज जो प्रिंसिपल रही चुको आहे ऐं हू पंहिंजे पेशे जे हवाले सां जेकॾहिं असां ॾिसूं त हू बाक़ाइदे रेगुलर क्लास वठंदो हुयो, पंहिंजो कमिटेड टीचर हुयो, स्किल्ड टीचर हुयो ऐं माना जेको न सिर्फ़ु असांखे सिंधी पढ़ाईंदो हुयो पर असांखे जेको आहे अंग्रेज़ी बि जा क्लास बि वठंदो हो। हू जेको आलमी अदब ते बि ज़बरदस्त नमूने ॻाल्हाईंदो हो ऐं मज़े वारी ॻाल्हि इहा आहे त हू जेको आहे शाइरी जो मुख़्तलिफ़ जेके सिनफ़ूं आहिनि, राॻड़ियूं आहिनि, राग आहे ऐं इन ते तमामु घणो माना हू कंपोज़िशन बि करे वेंदो हुयो ऐं उनखां पोइ माना हिन जो शाइरी जेके तव्हां ॾिसंदो न त हुन में ॾाढा माना हिकिड़ो कमाल जा जेके इस्तारा आहिनि, कमाल जूं जेके तशबीहूं आहिनि ऐं उन जो जेको माना जेको हुनजी शाइरी जेका रिदम में हूंदी हुई, तसलसल में हूंदी, बहर वज़न में, हू नंढे बहर वज़न में जेको आहे वॾी ॻाल्हि करण जो जेको फ़न रखंदो हुयो। जीअं चवंदो हुयो त पहिरीं जेको आहे पक प्रीस परायो थी वियो हूंदो ॻोढ़नि ॻाल्हायो, ठीकु आहे न, या माना जेको आहे काफ़ी अहिड़ा जेके हुनजा जेके शेर आहिनि जेके माना नंढे बहर वज़न में वॾी ॻाल्हि करण जो हिकिड़ो हुन वटि फ़न हूंदो ऐं जी हा त जेको साईंदाद जेको आहे उन जी जेका नंढी उमिरि में जेका आहे उनजी जेका जंहिं डेथ थी आहे त ज़ाहिर उहा असांखे ॾुखोईंदड़ आहे। मिठी जी हिकिड़ी तारीख़ आहे, सही ॻाल्हि आहे, ऐं उन मिठी जी तारीख़ जेको शानदार नमूने जॾहिं हिन जी डेथ थी त असां मिठी वासनि जेको हिनखे शानदार नमूने हलंदा कयो गीतनि सां। बिल्कुलु करीम साईं हलंदासीं ऐं करीम साईं कीअं हिकिड़ो ख़ूबसूरत रागी तौर करीम फ़क़ीर तौर साम्हूं अचे थो, हिकिड़ो तव्हां पंहिंजो स्टेज ॿुधायो जिन में तव्हां अलावा बि करीम फ़क़ीर छा कयो आहे ज़िंदगीअ में, कहिड़ा कम कया अथसि, कहिड़ा पापड़ कया अथसि। पहिरीं त मुंहिंजो तारीफ़ करायां, करीम फ़क़ीर त नालो मुंहिंजो हुई आहे। जी हा, असुलु मुंहिंजो ॻोठु आहे केरटी, मिठीअ खां ॾखण तरफ़ कोई 21 किलोमीटर। हा, मुंहिंजो बचपन उते ई गुज़रियो, पोइ आउं आहियां मिठी शिफ्ट थी आयुसि, पोइ मूं गालीचे जो कमु करणु शुरू कयो। इहे खॾी ते गालीचे जो उणवाई जो कमु कंदा हुया, गालीचा उते थर में कारखाना हूंदा, 30 रुपया पघार महीनो, 30 रुपया महीनो ते, पुराणी ॻाल्हि आहे। पोइ ईअं वरी जीअं रेलवे स्टेशन ते कुली कोन
सामान खणंदा आहिनि। जी हा। उन दौर में असां वटि छकड़ा हूंदा, सवारी किथां ई छकड़ा हलंदा, पोइ जेके नौकिरी पेशा माण्हू उहो उते अची लहंदा, पोइ इहे टोकरा जेके पुराणियूं टोकरियूं, जी हा। उहो असीं पुठनि ते खणी गॾु उन्हनि जे घर ताईं छॾे ईंदासीं। 98 रुपयो इहा मज़ूरी हूंदी, इहा मुंहिंजी कयल आहे। अच्छा, काठियूं भञी शहर में विकिणनि, इहा मुंहिंजो मूं विकियूं आहिनि। इन मरहलनि मां गुज़रंदे बसि अची वियासीं मूसीक़ी जे दुनिया में। ढोलक वॼाए सघंदो हुउसि, काफ़ी असांजे फनकारनि सां गॾु मूं मोहन भगत सां मूं ढोलक वॼाई। ढोलक जी सिखिया कंहिं ॾिनी आहे मूंखे? अदी मुंहिंजो मंगणार घराणे सां तालुक़ु आहे। अच्छा अच्छा। मंगणार हूअं चवंदा आहिनि मंगणार रूए त सुर में रूए मंगणार जो हा ॿार। हा बिल्कुलु। सो इहो राग असांखे त विरसे में मिलियल आहे। हा, लोली में तव्हांखे रगनि में हिकिड़ो रचियल आहे राग। सही सही। नंढड़ो ॿारु हूंदो हुनखे सुती बि राग जी हुनखे सेखारण जी घणो करे ज़रूरत न आहे पवंदी। सो मुंहिंजो तालुक़ु मंगणार घराणे सां सेखारण जी मूंखे ज़रूरत हुई कान का। अच्छा करीम साईं, जेके थर जा हिकिड़ा फनकार तव्हां समेत जेके आया आहिनि उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो ई अलॻि हिकु स्टाइल आहे, पंहिंजो ई हिकिड़ो आवाज़ु आहे। ई थर में अहिड़ो छा आहे जेको मतिलबु जेको बि फनकार मिसाल ॻाए थो त ज़ाहिर थी थो पए त हीअ त हिकु थर जो फनकार आहे? हुतां जे पाणी जो असरु आहे, हुतां जी वारी जो असरु आहे, हुतां जे ॾुख ऐं ॾोलाइनि जो बि असरु आहे, ॾुकारनि जो बि असरु आहे। यकीनन उहो महरूमियूं उहे शयूं वाह वाह आहे, पर इहे शयूं जॾहिं गॾु करे जे माण्हू आलाप ईंदो न त तव्हांखे महसूसु ईंदो त हीउ दर्द आहे या हीउ सूर को आहे। इहो थर हिकिड़ो हक़ीक़त आहे। चयो वञे थो न जेको माण्हू सुखनि में पलिजे थो त उहो कुझु अहिड़ो ख़ासि करे कोन थो ॾेखारे, अहिड़ी ख़ासि शख़्सियत कोन हूंदी आहे, पर जेको ॾुखनि में पलिजंदो आहे उहो ॿुधाईंदो आहे त आउं छा आहियां। हिन वक़्तु फनकार महिनत घटिजी वई आहे। ॾिसो असां वारे दौर में असां हिन नमूने सां ॻायोसीं, पर असां ॻायो हिकिड़ी पंहिंजी जुदा छाप छॾी आहे। नकुल ते असां पंहिंजी ॻाल्हि थो कयां, नकुल ते घटि भाड़ियो आहे। हा, ॿ पैसा कमाइण लाइ कंहिं महफ़िल में फरमाइश थी ॻायो ठीकु आहे, न त पंहिंजी पसंदीदा ॻायो, ॿिए कंहिंजी पसंदीदा न आहे ॻायो, ऐं धुन बि फिटी सिटी माशाल्लाह अलाह जे करम सां। इहो बि पुछंदासीं जी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे महफ़िलुनि जी मूंखे दावत ईंदी हूंदी, फरमाइश बि ईंदी हूंदी, ही फलाणी शाइरी आहे या तव्हांखे ॻाइणी आहे, रिजेक्ट कीअं कंदा आहियो त न इहा शाइरी सुठी कोन्हे का, मयार वारी कोन्हे का, इहा कोन ॻाईंदुसि? उनखे बहानो ॾेई ईअं टारे छॾींदासीं अदा हिन जी धुन सही कान्हे का, हींअर कोन ॻाए सघंदे, 2 कलाकनि खां पोइ या सुभाणे ॻाए वठंदासीं। सही सही। उनखे नाराज़ त कोन कबो त कोन थो ॻायां, माना मयारी शाइरी चवंदो आहे त ही पहिरीं शाइरी हीअ ॿुधी वठूं तमामु ख़ूबसूरत आहे, पोइ हुन ते पाण हिकदमि हुनखे महफ़िल में वेही जवाबु न आहे ॾिबो माण्हुनि जे रूबरू, ईअं न आहे कबो, इहा बेअदबी थिए थी। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे असां ॿिन्ही जी फरमाइश आहे उहा तव्हां रिजेक्ट न कजो। असां चाहियूं पिया त तव्हां असांखे साईंदास जी उहो शाइरी ॿुधायो त असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी, विछोड़े वढियासीं इहो छॾ खणी, ऐं हिकिड़ी महफ़िल में वेठा हुआ इहो छॾ खणी। चंद्र अड़े चंद्र तोखे आहे वड़ो तो पारे ढोल ॾिसी ता नज़र जा असीं के विछोड़ली वजासी विछोड़ली वजासी इहो छॾ खणी असीं कीअं जियासी इहो छॾ खणी
अवां हिकिड़ी महफ़िल में वेठा हुया अलो अलो अवां हिकिड़ी महफ़िल में वेठा हुया असीं बि हुयासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी अवां खां उथियासीं सिधो समुंड ते अल्लाह अवां खां उथियासीं सिधो समुंड ते उते की थियासीं उते की थियासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी मोहब्बत खुदा जो ॾिनल ॾेख आहे मोहब्बत खुदा जो ॾिनल ॾेख आहे वली थी वयासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी तमामु ख़ूबसूरत शाइरी ख़ूबसूरत आवाज़ ऐं करीम साईं खां पुछंदासीं त तव्हां पाण कीअं जिया असां उनखे बि छॾियूं या तव्हां पाण ॿुधाईंदो बसि इहो ॿुधाए चुको आहे ईअं ज़िंदगी कटी अथमि वरी नंढी नौकिरी बि पोइ मिली इन साॻी कॉलेज में जिते साईंदाद ऐं मूं 2.5 ॾहाका गॾु गुज़ारिया इन जे करे उनजी शाइरी जो मूं ते असरु एॾो आहे ऐं उनजे अहसास में घिड़ी पोइ धुन ठाहे पोइ ॻायां न थी उहा जीअं कैफ़ियत हूंदी आहे न लफ़्ज़ जी उनखे गले जो रूप ईअं मिलंदो उहा शाइरी वञी हक़ीक़ी लॻंदी हाणे जे लाश ते जमालो ॻायां त कोन ठहंदो असल ॻाल्हि इहा ई हूंदी आहे राग जी शाइरी कैफ़ियत हूंदी आहे उन में घिड़ी ॻाए उहा शाइरी वञी हक़ीक़त वठंदी आहे बिल्कुलु करीम साईं तव्हां सां बि असां थर ते ॻाल्हाईंदासीं त हिकिड़ो मौक़ो अचे थो जॾहिं ॾुकार तमामु घणो वधी वञे थो पोइ वरी ख़बरूं हलनि थियूं मुंहिंजे थर जो हाल जो पुछंदे रोई पवंदे हाणे करीम साईं पाण पंहिंजे थर खे कीअं ॾिठो ऐं हाणे का डेवलपमेंट थी आहे हाणे कीअं थो ॾिसे पंहिंजे थर खे जॾहिं खेखड़ा हलंदा उन दौर खां वठी अॼु ॾींदा आहियूं को दौर हूंदो त असां वेंदासीं पोस्ट ऑफिस टेलीग्राम करण लाइ त फलाणे माण्हू जी फोतकी थी वई आहे हाणे टेलीग्राम करणु उनखे बि टाइम लॻंदो वञे होसि ताईं पहुचण लाइ आहे या ॼाण कंदा को माण्हू मोकिलींदा उहो बि थर हो हाणे थर ईअं आहे त को अहिड़ो वाक़ियो थिए थो बसि इंटरनेट ते अची वियो मिंट थी विया हाणे बस में वियो मिठीअ खां नंगर पार कर तव्हांखे AC बस मिलंदी जिते छकिड़ो ॿिए ॾींहुं वेंदो सुबुह जो माण्हू चढ़ंदो राति जो असुर जो 5 बजे वञी नंगर पार कर में लहंदो हाणे त कलाकनि जा हिसाब थियो मतिलबु थर बदिलजी चुको आहे अञा बदिलण जी ज़रूरत बि आहे थर त असां हाणे हीअ मौसम हले पई न हाणे ॾिसो खॿड़नि में पेरूं ईअं छुगियूं हूंदियूं जीअं कंहिं कुंवार जे कन में वालियूं हुजनि ठीकु आहे हुसन थर जो पंहिंजो जॾहिं बरसातूं वसनि तॾहिं मोरनि जा आखेरा ऐं मल्हार राग किथे बांसरी किथे घिंडियुनि जा आवाज़
इहो बि हिकिड़ो थर जो रूप आहे। बिल्कुलु किथे अलगोज़ो भिट ते को पियो वॼाए, हा हा हू हिकिड़ो रूप थर जो आहे। हाणे जेको रूप हले पियो थर जो हींअर हिन मौसम में, अख जी माने कां जी अख बि निकिरे अहिड़ी लुक लॻे थी। सही अयाज़ हिन धरती खे उन अक्स में शाइरी कई आहे, जित लुक लॻे अॻ तपन स्वदेस मुसाफ़िर मुंहिंजो। हिन वक़्तु थर जी कैफ़ियत ईअं आहे त मौसमूं जीअं जीअं अचनि थियूं थर उएं बदिलजो वञे थो। तमामु तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं। पर ब्रेक जी तरफ़ अॻियां वधिणो आहे। नाज़रीन, प्रोग्राम खे पूरो तव्हां ॾिसिजो, रिमोट पाण वटि ई तव्हां रखो। नंढड़ो ब्रेक आहे, ब्रेक जी तरफ़ वधूं था, वरी हासिल थियूं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था। ज़बरदस्त कचहरी हली रही आहे सुबुह मेहरान जे हिन अङण ते, ऐं नंढड़ो ब्रेक, वरी ब्रेक खां वापसि अची चुका आहियूं। उतां खां ई पाण शुरू करणु चाहींदासीं, पर तालीम जे हवाले सां मां चाहींदसि त तव्हां ऐड कयो। अव्हां पाण उस्ताद आहियो ऐं उस्तादी पेशे सां तव्हांजी वाबस्तगी आहे। थर जी तालीम ते ॻाल्हाईंदासीं। थर जी तालीम खे कीअं ॾिसो पिया? जीअं अव्हां ॻाल्हि कई करीम साहब त वक़्त सां थर मटिजो आहे, इहा ख़ूबसूरती बि आहे। वक़्त सां मटिजण बि खपे न। बिल्कुलु बिल्कुलु। हिकिड़ी शइ कॉन्स्टेंट हूंदी आहे। तव्हां केमिस्ट्री जा माहिर आहियो, तव्हांखे ख़बर हूंदी कॉन्स्टेंट। असां त हाणे हिननि टर्म्स खां थोरो परे परे आहियूं। केमिकल्स जेको आहे न उहो थींदी। सो कॉन्स्टेंट हिकिड़ी शइ आहे, उहा आहे चेंज। जी हा, तव्हां ॿुधायो छा चेंज आयो आहे? असल में जॾहिं तइलीम जे हवाले सां पाण जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं, स्पेशली जॾहिं थर जी तइलीम ते, त ज़ाहिर आहे हिकिड़ो जंहिं सिस्टम हले पियो एडुकेशन जे हवाले सां, उहो एतिरो मुतासिर कंदड़ कोन आहे, मुतमन कंदड़ कोन आहे। पर हाणे असां वटि जेको मिठी शहर आहे, इस्लामकोट आहे या ॿियनि हिते माना जेको आहे उते जी एडुकेशन जेका आहे उहा ॾाढी सुठी बि आहे ऐं सुठा उस्ताद बि आहिनि। ऐं मजमूई तौर ते जेकॾहिं असां ॾिसंदासीं त ज़ाहिर ॿिया काफ़ी इशूज़ आहिनि, स्कूलनि जा इशूज़ आहिनि, उतां जा जेका कम्यूनिटी आहे उहो स्कूलनि खे ऑन नथी करे। इहे अहिड़ा इशूज़ आहिनि जेके जनरली सिंध जा जीअं आहिनि तीअं आहिनि। ठीकु आहे। बाक़ी रही ॻाल्हि इहा आहे त हाणे असांजो थर जो उस्ताद जेको आहे उहो तमामु घणो महिनती रहियो आहे। उहो हिकिड़ो शुरूआती दौर खां ई माना जेका महिनती रहियो आहे। थर में तमामु घणो टैलेंट मौजूदु आहे ऐं थर जे उस्ताद जेको आहे उन माना जेको आहे पंहिंजे जेके नए नसल खे जेको आहे बाक़ाइदे उनखे ग्रोम कयो आहे, बाक़ाइदे उनखे जेको आहे हिकिड़ो स्पेस ॾिनो आहे, बाक़ाइदे माना उनखे पढ़ायो आहे। ऐं अॼु बि तव्हां दुनिया जे मुख़्तलिफ़ खेत्रनि में वेंदा त उते तव्हांखे थर जो ॿारु मिलंदो, थर जो नौजवान मिलंदो। ऐं थर जो नौजवान जेको आहे सॼी दुनिया में जेको आहे उनजी ॻाल्हि आहे सॼी टैलेंट ते। सॼो टैलेंट जी जेको आहे थर में भले हीअ तव्हांखे वारियासूं भिटूं नज़र अचनि, हीअ तव्हांखे जेको उते लुक लॻनि, उते माना तव्हांखे का बि क़िस्म जी सहूलियत नथी नज़र अचे, पर उते तव्हांखे ॾिसंदो त उते जो ॿारु जेको आहे तमामु घणो टैलेंटेड आहे। ऐं इहा ताज़ो मिसाल ॾियां त असांजी मिठी कॉलेज मां 2 साल अॻु में हिकु अहिड़ो भील छोकिरो हुयो जंहिं एॾी ज़बरदस्त महिनत कई जो उनजे घर में बिजली बि कोन्हे। हू माना छा कंदो हुयो त असांजी माना कॉलेज में अची जेको लाइब्रेरी में पढ़ंदो हुयो ऐं राति जो वरी माना जेको हीअ जेके स्ट्रीट लाइट जेके आहिनि उन ते पढ़ंदो हुयो ॿाहिरि। ऐं उनखां पोइ उनजे घर में कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत कोन्हे। ऐं हू जेको आहे मेडिकल में सिलेक्ट थियो, हींअर हू 2 या 3 साल में आहे। त मतिलबु इहो आहे त महिनत जेका आहे जेके बि स्टूडेंट कनि था त ज़ाहिर उनजो रोशन मुश्किल आहे। जी हा। बाक़ी ॾिसो सिस्टम खे जेकॾहिं ॾिसंदासीं त ज़ाहिर उहो सिस्टम जेको आहे एज़ टू इट जेको सिंध जे ॿियनि खेत्रनि में तव्हांखे नज़र अचे थो ईअं आहे। असांखे करणु छा घुरिजे? हाणे इहा आहे त सभई इशूज़ आहिनि, बहस थियनि था, भई हीअं थियो, स्कूल बंदि आहिनि, हीअं आहिनि, एतिरो माना जेको ड्रॉप आउट रेशियो आहे, सभु ॻाल्हियूं आहिनि। पर हिकिड़ो प्रॉपर कीअं कजे? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां इदारनि खे बहितर बनाइणु चाहियो था त उतां जी जेका कम्यूनिटी आहे उहो उन्हनि इदारनि खे ऑन करे, तइलीमी इदारा जेके आहिनि, स्कूल्स जेके आहिनि उन्हनि खे ऑन करे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके बि इदारा आहिनि, चाहे उहे स्कूल लेवल ते हुजनि, चाहे कॉलेज लेवल ते हुजनि, उते तव्हां फैकल्टी ॾियो। ऐं जेसि ताईं फैकल्टी हूंदी त तव्हांजा इदारा अॼु ख़ुदि जेको आहे उनखां पोइ हिकिड़ो चेक बैलेंस जो सिस्टम बि हुअणु घुरिजे। ठीकु आहे। इहे सभई शयूं आहिनि। हाणे एजुकेशन खे प्रोमोट करण लाइ हिकिड़ो इहो बि टूल हुअणु घुरिजे जेको जदीद दौर जे तक़ाज़नि मूजिबि ॿारनि खे तइलीम ॾिजे। हाणे दौरु मटिजी चुको आहे। न सिर्फ़ु
थर जी ॻाल्हि कयां थो, पर जनरली सिंध जे ॿारनि जी बि ॻाल्हि कयां थो, छाकाणि माना थर बि सिंध जो हिकिड़ो हिसो आहे ऐं सॼी जनरली आऊं ॻाल्हि कयां थो त उन में इहो जदीद तक़ाज़नि मूजिबि जेका आहे असां वटि जीअं माना हिकिड़ो डिजिटल सिस्टम त जेको मुठी कॉलेज जी जेकॾहिं आऊं ॻाल्हि कयां थो त उते असां वटि जेको आहे ॿारनि खे हिन तरीक़े सां बि तइलीम ॾिनी वेंदी, असां वटि डिजिटल लाइब्रेरी बि आहे ऐं उनखां पोइ माना डिजिटल क्लास जेके आहिनि उन हिसाब सां माना जेके असां लेक्चर वठनि था असांजा उस्ताद, ठीकु आहे। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त असांजो जेको ॿारनि जो जीअं मूं सवेल ॻाल्हि कई त असांजे ॿारनि जे बुनियाद खे मज़बूत कीअं कजे, ठीकु आहे। कापी कल्चर जे ख़ात्मे लाइ कहिड़ा स्टेप वठणु घुरिजनि, ठीकु आहे। बोर्ड में जेके मार्कूं मिलनि थियूं, पैसनि जे एवज़ जेके मार्कूं मिलनि थियूं जंहिंमें ॿारनि जो हक़ तलफ़ी थिए थी, या हीअ जेको सिस्टम जेको MK टेस्ट जो जेको सिस्टम आयो उन में माना जेको टेस्टूं जेके आउट थियनि, जनरली असां सॼे सिस्टम खे खणूं, असां ॾिसो अमली तौर ते मतिलबु त असां माना जेको आहे उनजे एनवायरमेंट जो हिसो बणिजी वञूं था। मिसाल तौर ते ईअं आहे त जीअं बोर्ड में मार्कूं मिलनि थियूं, जेकॾहिं सभु वठनि पिया, तव्हां वठो पिया, ऐं पंहिंजे ॿार लाइ छो न वठां, ठीकु आहे। पर ॻाल्हि इहा त हाणे हीउ सिस्टम ईअं हलंदो रहंदो, ओन केरु करे, ॻाल्हि इहा त असां शयुनि खे माना हिकिड़ो राइटली जेको आहे जेके असां चऊं त माना हिकिड़ो स्मूथली असां कीअं उनखे माना जेको हल कजे। बहस तमामु घणा थी विया, आर्ग्यूज़ तमामु घणा थी विया, एडुकेशन जे तजुर्बा तमामु घणा थी विया। हाणे ॻाल्हि इहा आहे त अमली तौर ते असां माना कहिड़ो ट्रेंड वठी सघूं था एडुकेशन सिस्टम खे सुधारण लाइ, कहिड़ो ट्रेंड, इन में असांजे हर माण्हू जो हिकिड़ो रोल प्ले करणो पवंदो, असांजे उस्ताद खे, असांजे शागिर्द खे, असांजे कम्यूनिटी लेवल ते जेके आहिनि जेके उतां जा जेके मुख़्तलिफ़ जेके स्टेक होल्डर्स आहिनि, उतां जा जेके ॻोठाणा आहिनि, असांजे इदारनि खे जेको ऑन करणो पवंदो, चाहे उहो कॉलेज हुजे चाहे उहो इदारो हुजे, ऐं उन में माना असांखे पंहिंजे ख़ासि तौर ते असांजे उस्ताद जो बि हिकिड़ो रोल थिए थो त असां पंहिंजे अंदरि जे उस्ताद खे जॻायूं, असां माना बिल्कुलु हिकिड़ो उस्ताद थी पढ़ायूं, ठीकु आहे। असां माना हिकिड़ो उस्ताद, जॾहिं असांजे सॼी सिंध जो उस्ताद, सॼे थर जो उस्ताद जॾहिं माना हिकिड़ो उस्ताद थी करे जेकॾहिं पढ़ाईंदो त ज़ाहिर हिकिड़ो तइलीम जो सिस्टम हिकिड़ो उस्ताद थी पढ़ाइणु खपे त छो न रिज़ल्ट्स ईंदा, हीउ समाज छो न असांजो तब्दील थींदो। अच्छा, असां वटि मौजूदु आहिनि करीम फ़क़ीर साहब। जॾहिं असां तालीम जी ॻाल्हि कयूं था, वरी अदब जी ॻाल्हि कयूं था, मौसीक़ी जी ॻाल्हि कयूं था, असां ॾिसूं था त ॼण मौसीक़ी खे बि उहा माना पज़ीराई मिले पई, उस्ताद भर्ती थियनि पिया। इहो जेको मामिलो आहे इनखे कीअं ॾिसो पिया, मौसीक़ी जी तालीम, मुंहिंजे ख़्याल सां मौसीक़ी जी तालीम हुजणु खपे। अच्छा, हिकिड़ो आउं सेंटेंस चवंदी आहियां, हिकिड़ो जुमिलो, त कुझु आवाज़ अहिड़ा हूंदा आहिनि जिन में मौसीक़ी तमामु घणी हूंदी आहे, कुझु मौसीक़ी में वरी आवाज़ तमामु घणो हूंदो आहे, त इहा वरी कमी जेका आहे मां सम्झां थी त तरबियत जी आहे, जेके तरबियत कोन थी मिले त पोइ अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, उहो त 5 मिंटनि में बि कोई ईअं माना हुनखे पज़ीराई मिली थी वञे, पर हुनजो फ्यूचर कोन हूंदो आहे। इहा वाक़ई तव्हांजी हक़ीक़त आहे। हींअर जेको दौरु हले पियो न, हाणे फेसबुक ते हिकिड़ो 2 गीत कंहिंजा मक़बूल विया हलिया, फॉलोवर इलाही वधी विया हलिया, हू ख़्याल तौरु चवंदो त आउं फिट फाट फनकार आहियां, पर उहो जीअं पाणीअ ते फोफो आहे न, उहो ईअं आहे। उन फनकार जो अॻिते हली मयार या अॻिते उसरी उहो वधी कोन सघंदो। हिन इंटरनेट जे शहर में गुम थी वेंदो न, उहो उते ई पंहिंजो पाण खे ज़ाया करे विसारिजी वेंदो। छाकाणि हुनजी पीढ़ त कोन्हे न। मौसीक़ी हिकिड़ो गहरी ॻाल्हि आहे। मौसीक़ी दिलि खे जीअं सरफ कपिड़े खे धोए थो न, ईअं दिलि खे राग धोए थो। राग उहा आहे जंहिंमें निकिरे। बाक़ी हाणे अॼुकल्ह जदीद दौरु आहे, साज़नि जी वठ पकड़ घणी हूंदी, आवाज़ु घटि हूंदो, ऐं शाइरी मशाला माण्हू ॿुधनि त हिकिड़ो मयार आहे। दुकान ते मीन्स का शइ हूंदी कोन मोटी मीन्स, पर उहा हुअणु घुरिजे, महिनत हुअणु घुरिजे, कहिड़ी बि फील्ड हुजे। हीअ त हसास फील्ड आहे। केतिरा माण्हू स्टेज अॻियां असांखे अचनि था त उन्हनि जे रूह वटां हाणे त सिंध आहे, भिटाई आहे, असांजो नओं नसल भिटाई खे किथे थो अपनाए। फर्स्ट ईयर इंटर ताईं ॿारु पढ़े थो या नंढो रागी आहे, ॿुधो आहे कॾहिं भिटाई जो कलाम हुनजी आवाज़ में? छो जे भिटाई खे असां विसारियो त असां पंहिंजो पाण खे विसारियो, असां धरती खे विसारी, असां सभु कुझु विसारियो। लतीफ़ खे गहराई सां ॻायो त हुन में बरकत पइजी वेंदी। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। लतीफ़ जी ॿोली त असांजो जियापो आहे। बिल्कुलु हक़ीक़त। सिंधी ॿोली जो जियापो त लतीफ़ जी शाइरी आहे। बिल्कुलु
सो बेसिक आहे फनकार जी भिटाई साईं शीरो आहे सही सही छाकाणि असीं धरती हिन में ॼा आहियूं हिन में दफ़न थींदासीं पर हिकिड़ी ॻाल्हि जेका आउं ऐड कयां साईं करीम जी ॻाल्हि सां त मूसीक़ी जे हवाले सां जेके बि टीचर मुक़ररु थियनि पिया इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे ख़ुशाईंदा ॻाल्हि आहे ऐं असांजे इदारनि में ॾिसो असांखे आर्ट खे प्रोमोट करण जी ज़रूरत आहे नो डाउट नो डाउट ठीकु आहे हाणे उन सां छा थींदो आहे त ॾिसो दुनिया जे ॿियनि खेत्रनि में तव्हां ॾिसो न ॿियनि मुल्कनि में तव्हां ॾिसो त आर्ट खे बाक़ाइदे प्रोमोट करण लाइ मुख़्तलिफ़ स्टेजिस आहिनि जी हा मुख़्तलिफ़ जेको उन्हनि में जेके तइलीमी इदारा जेके आहिनि उन्हनि में बि म्यूज़िकल जेको आहे उन जा स्कूल्स हलनि था सभु ॻाल्हियूं आहिनि त हाणे आउं हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां त थर मां जेके बि कलाकार जेके उभरी आया आहिनि चाहे मूं सवेर तव्हां सां ॻाल्हि कई त उहो मोहन भगत माई भाॼी जो दौरु हुजे सादिक फ़क़ीर करीम फ़क़ीर जो दौरु हुजे या हाणे मौजूदा दौर में जेको रजब फ़क़ीर जेको ॻाए पियो स्टेजनि ते या ॿिया अब्बास फ़क़ीर आहे ज़वार फ़क़ीर आहे ऐड कंदो हलां हाणे हिते वेही इहा ॻाल्हि करणु मूसीक़ी ख़िज़मत जी ॻाल्हि आहे हा मुल्क जी पाकिस्तान जी या सिंध जी तारीख़ में हिन क़िस्म जो क़दम कंहिं न आहे खयो इहा क्रेडिट यकीननि साईं सरदार शाह ॾांहुं वञे जो म्यूज़िक टीचर इहा हिकिड़ी ख़िज़मत आहे म्यूज़िक जी ख़िज़मत आहे तालीम जी बि ख़िज़मत आहे सुठी ॻाल्हि खे साराइजे न हिन खां अॻु में केतिरा आया माण्हू केतिरा विया हिन ॻाल्हि खे ध्यानु कोन हांजी यकीननि साईं सरदार शाह जो हिकिड़ो वियन आहे त माना हिकिड़े हिसाब सां असांजी जेका मूसीक़ी जे हवाले सां हिकिड़ा हिन क़िस्म जा इंस्टीट्यूट जॾहिं जुड़ंदा त ज़ाहिर असांजो हिकिड़ो फन अॻिते ईंदो टैलेंट अॻिते ईंदो साईं खां पाण ढाटकी ॿुधूं ऐं चाहींदुसि मुख़्तसिर भले आई डोंट नो केतिरो टाइम आहे पाण ब्रेक में पर ढाटकी मुंहिंजो दिलि चए पई त उहो ॿुधूं ई नाज़रीन हिकु ॿ शाइर कुझु असां ॿुधूं जी बिल्कुलु बिल्कुलु इरशाद अरे पानी भरोड़ी गागर मारी पानी भरोड़ी गागर मारी अरे ढोलाई ढोले अरे ढोलाई ढोले ओ मारो हियड़ो हिचकोले ओ मारो हियड़ो हिचकोले माथारी मथे मोरीड़ो बोले माथारी मथे मोरीड़ो बोले ओ मारो हियड़ो हिचकोले ओ मारो हियड़ो हिचकोले अरे सपना मारे अंदर जाने सपना मारे अंदर जाने अरे सपना मारे अंदर जाने सपना मारे अंदर जाने अरे चिचोड़े चोले अरे चिचोड़े चोले ओ मारो हियड़ो हिचकोले माथारी मथे मोरीड़ो बोले ओ मारो हियड़ो हिचकोले अरे साईं दाद ने मते विसारे साईं दाद ने मते विसारे ओ साईं दाद ने मते विसारे साईं दाद ने मते विसारे मन कहो कड़ोले मन कहो कड़ोले ओ मारो हियड़ो हिचकोले अरे मारो हियड़ो हिचकोले ऐं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधिणो आहे नंढड़ो ब्रेक आहे नंढड़ी साही आहे नाज़रीन असां अॻियां वधूं था वरी जल्दी सां वापसि अचूं था अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं खुड़सारी असांजी जेका कचहरी आहे उहा ऑफ द कैमरा भली रही हूंदी आहे ॾाढो ज़बरदस्त अॼु जो प्रोग्राम लॻे पियो हुते वेहंदे माना महसूसु थिए पियो वक़्त जी ख़बर बिल्कुलु कोन पई आहे ख़बर न पई है न हूअं बि ख़बर न पवंदी आहे मतिलबु ज़रा ख़बरूं हूंदियूं आहिनि शख़्सियतूं हूंदियूं आहिनि ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो ख़बर ई न पवंदी पर मौसीक़ी हूंदी आहे त पोइ बिल्कुलु ख़बर कोन पवंदी आहे बिल्कुलु जी
सो असां वटि दौलतराम खत्री साहब मौजूदु आहिनि, तालीम बाबति उन्हनि ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं ओवरऑल तव्हां जेका ॻाल्हि कई आहे मूंखे ॾाढी सुठी लॻी त तव्हां जनरली ॻाल्हि खे खयो ऐं असां वटि जेके बि गैप्स आहिनि उहे कीअं फिल थियणु खपनि। ऑनरशिप तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त ऑनरशिप जी असां में घटिताई आहे, कम्यूनिटी जा माण्हू आहिनि उन्हनि खे ऑन करणु खपे ऐं हू जेको मिसाल तव्हां ॾिनो तव्हांजे हिन पासे जे हिकिड़े स्टूडेंट जो जेको मेडिकल में जंहिंजी सिलेक्शन थी, माना को बैरियर कोन्हे तालीम वारे उन स्टूडेंट जे लाइ जेको तालीम हासिलु करणु चाहे थो, इल्मु हासिलु करणु चाहे थो, उनजे लाइ केतिरा बि माना रस्ता रोक कया वञनि, उनखे निकिरणो आहे त निकिरंदो। उअं ई जीअं ऊंदहि में हिकिड़ी रोशनी जी लाट ईंदी आहे त उहा उन ऊंदहि खे क़तलु करे छॾंदी आहे। त मां सम्झां थी हिन दौर में बि तव्हां वटि जेतिरा बि बैरियर्स आहिनि, अव्हां जेकॾहिं अॻियां वधणु चाहियो त तालीम जे मैदान में बिल्कुलु अव्हां वधी सघो था, रस्ता अव्हां जा ज़रूरु अॻियां खुलंदा। करीम फ़क़ीर साहब मौजूदु आहिनि, अदब जे हवाले सां जेकॾहिं असां मौसीक़ी जे हवाले सां ॻाल्हि कयूं, थर जे हवाले सां ॾाढो ख़ूबसूरत ॻाल्हाइनि पिया। असां थर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेके बि असांजी विज़िटिंग पॉइंट्स आहिनि उन्हनि खे असां ॾिसूं था त उन में का बि माना हेर फेर जेका तब्दीली उहा त घणी नेगेटिव वे में ॾिसो त घणी आई आहे, पर कीअं जेको आहे सो हुनखे सेव करे सघिजे थो? हुनखे मतिलबु त थर जा जेके क़दीमी आसार आहिनि उन्हनि खे बसि इहो त वस वारनि जे अख़्तियार हूंदो आहे, जंहिंखे हा एतिरो आहे मक़ामी माण्हू उन्हनि जी चौकीदारी कनि त इहे आसार बची सघनि था, न त पोइ वक़्त सां गॾु अलाह न करे मिटिजी वञे। मुंहिंजी सलाह इहो आहे जंहिं वटि अख़्तियार धणी आहिनि उहे ई हिन खे शइ खे संभाले सघनि था, बाक़ी ॿियो केरु संभाले सघंदो? भई ख़ुदा रखवालो आहे। जी सही, माना उतां जा मक़ामी माण्हू ॻाल्हाईंदा, सही ॻाल्हि आहे, मक़ामी माण्हू उतां जी हिफ़ाज़त कंदा, ॻाल्हाईंदा, आवाज़ उथारींदा। वक़्तनि ते तारा एहतिजाज कंदा आया आहिनि ऐं ज़ाहिर आहे जेको कारूंजर जो जेको मामिलो आहे उन खां पोइ ही जेको कोयलो कढियऊं पिए हुन में समय ॻोठ जेके आहिनि उहे उन्हनि ख़तमु करे छॾिया आहिनि, अञा ताईं उहे वीचारा झुपड़नि में रहिया पिया आहिनि। ख़ासि करे जॾहिं पाण थरकोल जी ॻाल्हि कयूं त रोज़ उतां एहतिजाज साम्हूं ईंदा आहिनि त असांखे न मुआवज़ो मिलियो आहे, न जेको उथारियो अथऊं, वरी जेको पाणी गंदो पाणी या जेको कचिरो निकिरे थो उहो बि उन्हनि जे घरनि में उहो करे छॾे थो, खोटाई जाम तमामु घणी थी आहे। त ज़ाहिर थर जो माण्हू हिन वक़्तु अनसिक्योर आहे, जेके मुख़्तलिफ़ कारूंजर कारूंजर में त हिकिड़ो ग्रुप आहे उहो त कंटिन्यूअसली माना केतिरे ई टाइम खां हुनजी हिफ़ाज़त कंदो रहे थो, उनखे असां स्क्रीन ते बि ॾिठो आहे। ऐं अहिड़ा माण्हू मां सम्झां थी वैल्यूएबल माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे आसारनि खे बचाइण जे लाइ माना बिना कंहिं उन मोट जे सपोर्ट करे रहिया हूंदा आहिनि, जुस्तजू करे रहिया हूंदा आहिनि। इहो पंहिंजे उन इलाइक़े सां वारीअ सां ऐं ॾूंगर सां मोहबत आहे, हिकिड़ो इश्क, अणॾिठो इश्क। इश्क में कुझु बि करे सघे थो, बचाए सघनि था, उन इश्क में हुनखे बचाए वेठा आहिनि। सही सही, ईअं जे सभु या सभु उथी पवनि त पोइ केर बि वेझो कोन थो वञी सघे। सही सही। मां निसाब जे हवाले सां ॻाल्हाइणु चाहींदमि, दौलतराम खत्री साहब मौजूदु आहिनि। सर, निसाब कीअं वक़्त सां चेंज थियणु खपे? ज़रूरत त हूंदी आहे न निसाब खे चेंज करण? ॾिसो, ही दौर आहे कॉम्पिटिशन जो। जी हा। ऐं न ही शॉर्टकट जो दौर कोन्हे, कॉम्पिटिशन जो दौर आहे ऐं उन कॉम्पिटिशन जे दौर में शयूं तमामु घणियूं तब्दील थी चुकियूं आहिनि। हाणे असांजो जेको निसाब आहे तमामु घणो पुराणो जेको आहे उहो साॻियो पढ़ायो वञे थो, ठीकु आहे न, पर हाणे फस्ट इंटर जे लेवल ते जेको आहे कुझु मैट्रिक लेवल ते या 9th लेवल ते जेके आहिनि, जीअं मिसाल तौर ते केमिस्ट्री आहे, फिज़िक्स आहे ऐं बायोलॉजी आहे, इहे माना कोर्स जेको आहे चेंज थियो आहे। निसाब तरतीब ॾियण जे हवाले सां आऊं इहा ई ॻाल्हि कंदुसि त उहो उन जी जेका असांजा जेके पाकिस्तान जे पर जेके मुख़्तलिफ़ जेके खिता आहिनि, जेके सूबा आहिनि, उन्हनि सॼी जेका आहे उन सूरताल खे साम्हूं रखी, उनजी जेका जोग्राफी खे साम्हूं रखी ऐं उनजी जेको आहे उनजी ॿोली, उनजी सकाफ़त, उनजी कल्चर या माना जेको आहे साइंस लेवल ते न, ऐं जनरली माना ॿियनि मौज़ुअनि ते ॻाल्हि थो कयां, ॿिया जेके सब्जेक्ट आहिनि उन ते, त उन खे नज़र में रखी, हर एंगल खां नज़र में रखी उहो माना हिकिड़ो निसाब तरतीब ॾियणु घुरिजे त जीअं उते जो ॿारु, उन इलाइक़े जो ॿारु जेको आहे उनखे आसानी सां सम्झी सघे, पढ़ी सघे ऐं उन ते माना जेको आहे उहो उनजी एनालिसिस करे सघे। हाणे साइंस त पंहिंजी जॻह ते आहे, ठीकु आहे, साइंस खे माना जेका जनरल आहे ऐं उन साइंस जा जेके मौज़ू आहिनि, केमिस्ट्री आहे, फिज़िक्स, हाणे साइंस में बि तमामु घणियूं तब्दीली अची चुकियूं आहिनि। जीअं हाणे माना जेको आहे फस्ट इंटर जो जेको केमिस्ट्री जो किताबु ज़बरदस्त आयो आहे, ठीकु आहे, 9th चैप्टर 9th जो जेको आहे उहो सुठो आयो आहे। त हाणे ॻाल्हि इहा आहे त माना वक़्त जी तक़ाज़ा इहा आहे त हिन कॉम्पिटिशन जे दौर में, हिन टेक्नोलॉजी दौर में, ही कंप्यूटर, नेट ऐं इंटरनेट जो दौरु आहे ऐं इन में माना जेको ॿार मन खे वधीक जेके हिकिड़ा मौक़ा मिलनि था, त निसाब सां गॾोगॾु असांजो कैरियर काउंसलिंग जेका आहे उहा बि अहमियत रखे थो। बिल्कुलु ठीकु आहे, जेसि ताईं ॿार खे
कैरियर काउंसलिंग जे हवाले सां जेकॾहिं तव्हां उनखे माना जेको आहे मुतवजह न कंदो, उनखे जेको आहे उन हवाले सां जेको आहे आगाही न ॾींदो, तेसि ताईं आउं त इन ख़्याल जो माण्हू आहियां त हर ॿार खे जेको जंहिं फील्ड में हू माना निभाए सघे उन फील्ड में हू वञे। अच्छा, इत्तफ़ाक़न स्टार्टिंग असांजे प्रोग्राम जी ईअं ई थी न, मुंहिंजे इंट्रो में अॼु इहे ई कुझु चंद ॻाल्हियूं हुयूं ऐं असांजो प्रोग्राम इख़्तिताम ॿिन्हिनि ॻाल्हियुनि ते थिए पियो। सो उहे पेरेंट्स जेके ख़ुदि चाहींदा आहिनि त असांजो ॿारु फलाणी फील्ड में वञे, फील्ड ॾिसो हर का सुठी हूंदी आहे, या बसि हिकिड़ी अंडरस्टैंड मुंहिंजे ख़्याल सां हिन वक़्त में करणु खपे। ॿार खे तव्हां छॾियो, थोरो फ्री हुनखे स्पेस ॾियो, ॿारु ज़रूरु कुझु न कुझु बहितर करे, ॿार खे इन मामले में आज़ादु छॾणु, बिल्कुलु आज़ादु छॾणु खपे। सर, तव्हांजी ॾाढियूं बहितरीनु ॻाल्हियूं, दिलि त कोन पई चवे त तव्हांखे जेको आहे मैसेज जी तरफ़ वठी वञे, पर वक़्त जो घड़ियो असांखे बिल्कुलु इजाज़त कोन पई ॾियनि। तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, तव्हां खां इन दी एंड असां मैसेज वठंदासीं तमामु असांजे नाज़रीन जे लाइ। असां सभई आर्ट सां प्यारु करण वारा माण्हू आहियूं, असां सभई जेको आहे मौसीक़ी सां प्यारु करण वारा माण्हू आहियूं। असां इहो चाहींदासीं त जिते असां अदब ऐं आर्ट जी ॻाल्हि कयूं था त हुन अदब ऐं आर्ट खे जेको आहे प्रोमोट कयूं। असांजे नए नसल खे जेको आहे महिनत जी बि ज़रूरत आहे, नओं नसल जेको आहे पंहिंजी हर फील्ड में महिनत करे, चाहे उहो साइंस जी हुजे, चाहे अदब जी हुजे, चाहे आर्ट जी हुजे, त उन में माना हर ॿार खे, हर नौजवान खे, मुंहिंजे स्पेशली नौजवाननि खे इहो आहे पैगाम आहे त उहो माना जेको आहे महिनत करे अॻिते अचनि। हीउ नौजवान जेको आहे अयाज़ जे उन सिटनि जी आहे त ॻाढ़ा गबरू सिंध जा तूं ई मुंहिंजो ख़्वाब, तूं ई आहे जवाबु सदन जे सुवालनि जो। तमामु असांजो नौजवान जेको आहे असांजो ख़्वाब आहे, असांजो मुस्तक़बिल। तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। करीम साईं, तव्हां छा पैगाम ॾींदा हिन सिंध जे ॾिसंदड़नि खे, मारूड़नि खे, पंहिंजे मदाहनि खे? हा जी, मुंहिंजो पैगाम इहो आहे त माउ पीउ जी इज़त कयो, वाह, बेटाई खे परूड़ियो, पढ़ो ऐं ॻायो, धरती सां प्यारु कयो। ज़बरदस्त, ज़बरदस्त। सुबुह मेहरान में अची कीअं लॻो, इहे कमेंट्स ज़रूरु असां पंहिंजे आयल मौज़ूज़ महिमाननि खां वठंदा आहियूं। तव्हां असांजे प्रोग्राम जे लाइ बि कमेंट्स ॾींदव? न, ॾाढो सोबर क़िस्म जो प्रोग्राम हिकिड़ो, ॾिसो न, हिकिड़ो मौसीक़ी ते बि ॻाल्हि ॿोल हले पई, तालीम ते बि ॻाल्हि हले पई, आम मौज़ुअनि ते बि ॻाल्हि हले पई। इहा जेके हींअर ॿुधंदा हूंदा, ॾिसंदा हूंदा, नओं नसल ॿुधंदो हूंदो, कुझु न कुझु पले उन्हनि जे ज़रूरु पइजी वेंदो। सुबह मेहरान जेको प्रोग्राम आहे ऐं उहो ईअं सम्झो त सिंध जे हिकिड़े मक़बूल चैनल मेहरान टीवी जो प्रोग्राम आहे, ऐं उन में जॾहिं बि नयूं ॻाल्हियूं थियनि थियूं त हिकिड़ी दिलि चवंदी आहे त उन ते सोचिजे, आर्ग्यूज़ कजे ऐं उन ते माना जेको वीचारिजे त असां जेको सभई जेके माण्हू जेके आहिनि उहे आर्ट सां मुहबत कयूं था या दुनिया जी हर उन फील्ड सां मुहबत कयूं था, त असांखे कीअं माना हिकिड़ो प्रोमोट कीअं कजे। हीउ तव्हांजो चैनल जेको आहे बाक़ाइदे जेको आहे नए नसल लाइ हिकिड़ो मैसेज इहो ॾिए थो त असां जेको आर्ट खे कीअं प्रोमोट कयूं, असां मौसीक़ी खे कीअं प्रोमोट कयूं, असां जेको साइंस खे कीअं प्रोमोट कयूं। त सभई ॻाल्हियूं जेके आर्ट साइंस जे हवाले सां थियनि थियूं, तइलीम जे हवाले सां थियनि थियूं, हिकिड़ियूं काराइतियूं ॻाल्हियूं थियनि थियूं ऐं उन्हनि काराइतनि ॻाल्हियुनि में असांजो मुस्तक़बिल आहे। बहितरीन, बहितरीन। अवांजी महिरबानी, अवांजा वॾा बड़ जो अवां कही आयो थर मां असांजे हिन प्रोग्राम खे, असांजे स्टूडियो खे तव्हां रौनक बख़्शी। तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम असांजे तमामु ॾिसंदड़नि ताईं पहुतो आहे। ऐं अज़मत जी, वेंदे वेंदे पाण साईं करीम फ़क़ीर ॾांहुं हलंदासीं, पर उन खां पहिरीं पाण सिंध जो तमामु वॾो अदाकार हुसैन कादरी साहिबु, उन्हनि जी अॼु वरसी आहे। अॼोके ॾींहं ते 5 साल अॻु उहे असां खां विछड़ी विया हुआ। उन्हनि खे बि यादि कंदासीं। उन्हनि केतिरनि ई सिंधी ड्रामनि में, उर्दू ड्रामनि में कमु कयो, रेडियो ते कमु कयो, केतिरा ई ड्रामा हुननि जा मक़बूल थिया। सो हुसैन कादरी साहिब जी अॼु वरसी आहे। अलाह साईं उन्हनि खे जवार रहमत में जायूं ॾे, उन्हनि जी बख़्शिश फरमाए। उन्हनि जी अॼु वरसीअ जे मौक़े ते उनखे मदा पंहिंजे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां लिखनि सां उन्हनि सां भेटा पेश करे रहिया आहिनि। सो असां बि मेहरान टीवी जे हिन मंच तां खेनि भेटा पेश कयूं था ऐं हिननि जी दुआ कयूं था मग़फ़िरत जी। ऐं वेंदे वेंदे हलंदासीं करीम फ़क़ीर साहिबु ॾांहुं, त उहे आख़िर में असांखे छा था ॿुधाइनि। ऐं इन ई दुआ सां गॾु असां बि तव्हां खां मोकिलियूं था। मां ताहिरा, मुंहिंजी सॼी टीम, प्रोग्राम मैनेजर मुर्तज़ा मजबूर साहिबु, ख़ालिद जागीरानी साहिबु, सभु दोस्त जेके कैमरा जे पोयां आहिनि ऐं जिन जे तवसुत सां ई असां लाइव अचूं था, सॼी जेका टीम आहे उनखे ॾींदा इजाज़त। इन ई दुआ सां गॾु त जिते हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, असांखे पंहिंजी दुआनि में यादि रखिजो। सदाईं गॾु करीम साहिबु। शेख अयाज़ जो गीत जेके हिन वक़्तु ॾिसनि ऐं ॿुधनि पिया, उन्हनि जी नज़र तक सड़ेल घर ते बाख फुटिया, दर्द शहर ते बाख फुटिया, पाण्यारी जे पहुचण साईं भोले सर ते बाख फुटिया, नातर नेठ त झूमी पवंदी शिव मंदर ते बाख फुटिया, तो जे मुर्गी
दिल जे थर ते बाख फुटिया जित लुक लगे जित अक तपन सो देस मुसाफिर मुई जोड़े देस मुसाफिर मुई जोड़े देस मुसाफिर मुई जोड़े ओ आ जित लुक लगे जित अक तपन सो देस मुसाफिर मुई जोड़े जित सिज फुला थी निकरे थो ऐं आग वुला थी निकरे थो जित सिज फुला थी निकरे थो ऐं आग वुला थी निकरे थो जित ॾींहं कड़ाही जीअं कड़न जित ॾींहं कड़ाही जीअं कड़न सो देस मुसाफिर मुंहिंजो जित लुक लगे जित अक तपन सो देस मुसाफिर मुंहिंजोड़े जित कारी उस कवाटन ते ऐं वेड़ी चन जे वाटन ते जित कारी उस कवाटन ते ऐं वेड़ी चन जी वाटन ते थवारीअ जा वसकारा थियनि थवारीअ जा वसकारा थियनि सो देस मुसाफिर मुंहिंजोड़े देस मुसाफिर मुंहिंजोड़े देस मुसाफिर मुंहिंजोड़े जित लुक लगे जित अक तपन सो देस मुसाफिर मुंहिंजोड़े को सावण नेठ त वसणो आ ऐं गाव गसन ते घसणो आ को सावण नेठ त वसणो आ ऐं गाव गसन ते घसणो आ जित झांगीअड़ा झूझार जियन जित वांगीअड़ा वलहार वसन सो देस मुसाफिर मुंहिंजोड़े जित लुक लगे जित अक तपन सो देस मुसाफिर मुंहिंजोड़े।